मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बखैर, गुड मॉर्निंग। आऊँ तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे ऐं इन भलारे ॾींहं ते तव्हां ऐं असां जुमे जी नमाज़ अदा कंदा आहियूं ऐं ख़ासि तौर ते जुमे नमाज़ में इज्तिमा जॾहिं थींदो आहे। हाणे त SOPs ते अमल कयूं था, पर वरी बि जेकी असांजा 20-30 दोस्त मस्जिद में हूंदा आहिनि त उहे गॾियल इज्तिमाही दुआ बि घुरंदा आहिनि पंहिंजे क़ौम जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे मुल्क जी सलामती जे लाइ। मुल्क जी सलामती जे लाइ दुआ घुरण सां गॾोगॾु पूरी उम्मत मुस्लिमा जे लाइ बि दुआ घुरिजो, छो त हालात ऐं जेकी ॾुखिया ॾींहं आहिनि उहे तमामु घणा इस्लामी मुल्कनि ते वधियल आहिनि ऐं तव्हां ऐं असां ॾिसूं था त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां वठी बल्कि 2-4 ॾींहं जेकी बि हाणोका गुज़रिया आहिनि उन्हनि में तव्हां ॾिसो था त इसराइली जेका बमबारी आहे ख़ासि तौर ते फ़लस्तीन ते ऐं मस्जिद अक़सा ते जीअं नमाज़ पढ़ी रहिया उन वक़्तु बि जेका काह कई वई, जेका हला कई वई, उहा बि तव्हांखे ख़बर आहे, पर नमाज़नि पंहिंजी नमाज़ न छॾी। सो इहा जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई ॻणिती जोगी सूरत हाल आहे। पाकिस्तान समेत जेकी मुस्लमान मुल्क आहिनि उहे बि ॻणितीअ में वरितल आहिनि। कल्ह जेका ख़बर पई आहे ताज़ी त जंगबंदीअ जो ऐलान कयो वियो आहे, इहा ॾाढी सुठी ख़बर आहे, पर इन विच में जेका नुक़सानु थियो आहे, जेको भोॻियो आहे मुस्लिम मुल्कनि ऐं ख़ासि तौर ते तव्हां ऐं असां बि जेका उणतणूं ॾिठी आहे इन हवाले सां तमामु घणी तकलीफ़ पहुती आहे। करब वारी सूरत हाल आहे, ॾुखा वारी सूरत हाल आहे ऐं रूह खे जेकी चूंडियूं पातियूं वियूं आहिनि, जेकी रहड़ियूं आयूं आहिनि उहे बयानु करण जहिड़ियूं आहिनि। अखियूं अश्कबार आहिनि ऐं अलाह न करे को माण्हू बेघर थिए, अलाह न करे कंहिंजे ॿचड़नि जे मथां का फायरिंग थिए, कंहिंजो पीउ शहीद कयो वञे, कंहिंजी माउ शहीद कई वञे। सो इहा ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे ऐं इन ॾुखी सूरत हाल मां असांजा मुस्लमान जेकी आहिनि फ़लस्तीनी ख़ासि तौर ते उहे तमामु घणी ॾुखियाईअ मां गुज़रिया ऐं तमामु घणी करब वारी सूरत हाल मां गुज़रिया। शाह महमूद कुरैशी साहिब जो बयानु साम्हूं आयो आहे ऐं अक़वाम मुतहिदा जी जेका जनरल असेंबली आहे उन में उन्हनि ख़िताबु कयो आहे त हाणे वक़्तु अची वियो आहे त बसि कई वञे, जंगबंदी कई वञे ऐं चुपचापात कई वञे। ऐं इन ॾिस में इहा ख़बर पई आहे त इनखे तमामु घणे क़दुर जी निगाह सां ॾिठो वियो आहे ऐं जंगबंदी कई वई आहे ऐं इसराइली जेको वज़ीर आज़म आहे नेतन्याहू साहिबु उन बि कुझु हथियार पंहिंजा धरा कया आहिनि। ॿुधण में अचे थो, चवनि था त इसराइल खे आमरीकी सपोर्ट आहे ऐं अमरीका मुसलसल उनखे हथियार फ़राहम करे थो ऐं जेका बमबारी कई वञे थी ऐं जंहिं औज़ारनि सां बमबारी कई वञे थी, जंहिं जदीद मशीनरीअ सां बमबारी कई वञे थी, उहा एतिरी त ख़तरनाक आहे जो जिते बि किथे बमबारी थिए थी या मिज़ाइल फायर थिए थो त उतां जी जेका इमारत आहे उहा उन वक़्तु ई टही पट पइजी वञे थी ऐं टही पट पइजी वञे थी त उतां जेको धुओं निकिरे थो, खोड़ सारो वक़्तु जेको आहे उन धुएं खे माण्हू साह ॿुसाड़जी वञे थो ऐं उन धुएं में माण्हू गुज़ारनि था। सो बहरहाल ॻाल्हि इहा आहे त असां पाकिस्तानी इन ॾिस में कहिड़ो किरदारु अदा कयूं था। पाण सोशल मीडिया ते बि को इन ॾिस में इसराइल जो बाइकाट कयो ऐं इसराइल जे लाइ तमामु घणी कावड़, रंज ऐं गम वारी सूरत हाल में पाण रहिया आहियूं ऐं 23 मई ते यानी बरोज़ आचर वारे ॾींहं ते जमायत इस्लामी तरफ़ां कराची में बि हिकिड़ी वॾी रैली कढी वेंदी ऐं भरपूर मज़ाहिमत, भरपूर मज़मत जो ऐलान कयो वेंदो। पाकिस्तान में हर शहर, हर बस्ती, हर वाहण में जेकी बि मुस्लमान आहिनि उहे तमामु घणी ॾुख वारी, करब वारी सूरत हाल में आहिनि ऐं इन करब वारी सूरत हाल में हाणे छा थो कयो वञे, असांखे तव्हांखे जेका हिमत मिलियल आहे, जेको हौसलो मिलियो आहे, हिकु त असीं मुस्लमान आहियूं ऐं अलाह अकबर चवण वारा आहियूं, अलाह वॾो चवण वारा आहियूं, त पोइ पाण खे हिकिड़ो ॿल आहे, हिकिड़ी आथत आहे, पर इन सां गॾोगॾु पाण एटमी क़ुवत पिया आहियूं, एटमी ताक़त पिया आहियूं। ऐं मूंखे त कॾहिं कॾहिं उमर शरीफ़ वारो उहो जुमिलो यादि ईंदो आहे जेको किथे वीडियो में हुन चयो त असां एटमी बम ठाहींदे बि, असां एटमी क़ुवत ठाहींदे बि अलाए छुटिजंदा आहियूं। कॾहिं कॾहिं ईअं लॻंदो आहे त एटमी जेका क़ुवत आहे असांजी, या जेकी मिज़ाइल असां तयारु कया आहिनि, जेकी बम असां तयारु कया आहिनि, उन्हनि ते कपिड़ो रखी वेठा आहियूं ऐं कॾहिं कॾहिं लॻंदो ईअं आहे त इहे ॼणो कंहिं कम जा न आहिनि। बहरहाल सूरत हाल इंतिहाई संगीन थियण जी सूरत में पाकिस्तान बि पंहिंजो किरदारु अदा कंदो ऐं शाह महमूद कुरैशी साहिब जेको बयानु ॾिनो उन मां असीं बि थोरा सहमत आहियूं त घटि में घटि हाणे इन जंग खे ख़तमु करणु घुरिजे। उनखां पोइ शाह महमूद कुरैशी साहिबु तुर्क वज़ीर आज़म सां मिलियो ऐं तय्यब उर्दगान साहिब सां बि ख़यालनि जी जेका ॾे वठि थी आहे उहा बि तव्हां स्क्रीन ते ॾिठी हूंदी ऐं ख़ासि तौर ते तय्यब उर्दगान साहिब बि फ़लस्तीन जे मामले ते जेको स्टैंड वरितो आहे उहो तमामु घणो अहम आहे, छो त मुस्लिम मुल्क जॾहिं मिलंदा आहिनि त पोइ हथी मिलंदी आहे, हिकिड़ो ताक़त, हिकिड़ी हौसलो जेको आहे उहो मिलंदो आहे
ऐं इसराइल खे बि ख़बर आहे त जॾहिं मुस्लमान मुल्क सभई गॾिजी पवंदा, हाणे फ़लस्तीनियुनि जेको हमास वारनि बि जेको आहे सो सिलसिलो बंदि कयो आहे, पर फ़लस्तीनी जॾहिं पंहिंजो थका न आहिनि या जिन जा जज़्बा अञा ताईं थका न आहिनि ऐं फ़लस्तीनी अञा बि पंहिंजे पुरज़म तरीक़े सां पंहिंजे मुल्क में आहिनि, त जॾहिं इस्लामी मुल्क समूरा मिलंदा ऐं पोइ जेकॾहिं का अहिड़ी क़िस्म जी सूरत हाल हूंदी त पोइ इसराइल जो छा असरु हूंदो, इहो इसराइल बि ॼाणे थो। ऐं पाकिस्तान मुस्लिम मुल्कनि सां गॾु आहे, पाकिस्तान फ़लस्तीनियुनि सां गॾु आहे, उतां जे मासूम ॿारनि सां गॾु आहे, उन्हनि जी मासूम माउरनि सां गॾु आहे। ऐं असीं इन समूरी सूरत हाल में ॾाढा ॾुखार आहियूं ऐं इन समूरी सूरत हाल जी मज़म्मत बि कयूं था। इन मामले ते अॼु ॻाल्हाईंदासीं, तफ़सीली अॼु कचहरी कंदासीं त आख़िर इसराइल ईअं छो थो करे। के माण्हू चवनि था त बैतुल मुक़दस ते कब्ज़े जी हिकिड़ी साज़िश कई थी वञे ऐं हिकिड़ो सिलसिलो जोड़ियो थो वञे त जीअं मुस्लमान उतां निकिरी वञनि ऐं मुस्लमाननि जी का हाकमियत न हुजे, मुस्लमाननि जो उते को पेरो न हुजे, मुस्लमान ख़तमु कया वञनि। हिकिड़ी त इहा ॻाल्हि बि ॿुधण में अचे थी। बहरहाल जेके अॼु असां वटि तर्जीह निगार ईंदा उन्हनि सां जॾहिं कचहरी कंदासीं त पोइ ख़बर पवंदी त आख़िर मामिलो छा आहे, आख़िर गड़बड़ किथे आहे, आख़िर छो ईअं इसराइल करे थो, आख़िर उनखे कहिड़ी घुर्ज आहे, आख़िर उनखे कहिड़े शइ जी ज़रूरत आहे, आख़िर छाजे करे एतिरी वॾी जेका आहे प्लैनिंग सां जंग कई वञे थी। इन समूरी सूरत हाल ते वरी ॻाल्हाईंदासीं जेकी तर्जीह निगार असां सां गॾु हूंदा। इन खां सवाइ अॼोके प्रोग्राम में जेको अहम मौज़ू ॿियो आहे उहो इहो बि आहे, जेकॾहिं रनडाउन ते पाण नज़र विझूं था त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्तीअ खे अॼु 70 साल मुकमल थी विया आहिनि ख़ैरनि सां। ऐं शुरूआति जेका थी हुई उहा 21 मई 1951 धारां थी हुई ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी इहा महिनत काविश ऐं उन दोस्तीअ खे मज़बूत करण में पंहिंजो किरदारु ऐं ख़ासि तौर ते चीन असां सां हमेशह हर मामले में गॾु रहियो आहे। किथे बि जेकॾहिं का अहिड़ी सूरत हाल हूंदी आहे, कोविड वारी सूरत हाल ई तव्हां ॾिसो, हुन में बि चीन तमामु घणो असां सहकार कयो। ऐं इन खां सवाइ जेकॾहिं पाण पुराणे माज़ीअ में ज़िक्र कयूं था, पुराणे माज़ीअ जी दरीअ में जेकॾहिं झाती विझूं था त 1965 वारी जंग खे ऐं या 1971 वारी जंग में जेकॾहिं पाण निगाह विझूं था ऐं तारीख़ पढ़ूं था त उन में बि जेकी असांजी हेल्प कई उहा चीन कई, असांखे साज़ो सामान मुहैया कया, असांखे कुझु हथियार मुहैया कया। चीन जी दोस्ती, असांजी दोस्ती तमामु घणी मज़बूत आहे ऐं हाणे तव्हां ॾिसो था त पाक चीन जेका दोस्ती दुश्मन जी अखियुनि में बि कंडो आहे ऐं ख़ासि तौर ते कॾहिं कॾहिं इन्हनि दोस्तनि जे करे ई असां सां ॿिया जेकी साड़ोला मुल्क आहिनि उहे असां खां रंज बि रहंदा आहिनि। पाक चीन जी दोस्ती एतिरी मज़बूत छो आहे ऐं सीपेक जो जेको मनसूबो आहे इन हवाले सां बि तव्हांखे ख़बर आहे त केतिरी असांजी मुस्तहकिम हिकिड़ी भली ऐं पाइदार दोस्ती आहे। तव्हां असां सभई हमेशह पंहिंजे पाड़ेसरनि जो ख़्यालु रखंदा आहियूं ऐं चीन असांजो पाड़ेसरी मुल्क बि आहे ऐं भलो दोस्त बि आहे। चीन ऐं पाकिस्तान जी दोस्तीअ खे अॼु 70 साल मुकमल थिया आहिनि ऐं 70 साल मुकमल थियण जी जेका ख़ुशी आहे उहा यकीनन ॿिन्ही दोस्तनि खे हुजणु घुरिजे, पाकिस्तान खे बि त चीन खे बि। अॼु हिकिड़ी ॾुखाइती ख़बर बि राति असांखे मिली ऐं उहा ॾुखाइती ख़बर समूरी जेका शोबिस जी इंडस्ट्री आहे उनजे दिलि में तमामु घणी दर्द वारी कर्ब वारी कैफ़ियत पैदा करे वई त टीवी फिल्म ऐं कमर्शियल्स जो हिकिड़ो सुठो आर्टिस्ट आसिफ़ मुग़ल साहिबु गुज़िरियल राति ब्रेन हेमरेज जे करे असां खां जुदा थी वियो, वफ़ात करे वियो। आसिफ़ मुग़ल साहिब जी शख़्सियत ॾाढी खिलणी हुई, ॾाढो मिलनसार माण्हू हुयो ऐं भलो नेक नियत माण्हू हुयो, पंहिंजे कम सां कमु रखण वारो माण्हू हुयो। ऐं अज़हर जोखी साहिबु थोरी देरि पहिरियां मूंखे ॿुधायो त आर्ट काउंसिल में जॾहिं हुनजी मुलाक़ात थींदी हुई आसिफ़ मुग़ल साहिब सां त आसिफ़ मुग़ल साहिबु खिलंदो मिलंदो हुयो। मतिलबु हू अहिड़ो माण्हू हुयो जो हुनजे चहिरे ते कॾहिं कंहिं घुंझ न ॾिठो ऐं आर्टिस्ट अहिड़ो वरलेको पैदा थिए ऐं ख़ासि तौर ते जंहिं किरदार में पाण खे छॾे ॾींदो हुयो, जंहिं किरदार में पाण खे समाए छॾींदो हुयो त उहो किरदारु हिकिड़ो ज़बरदस्त किरदारु लॻंदो हुयो। ऐं आर्टिस्ट जी असुलु निशानी बि आहे त जंहिं किरदार में हू पंहिंजो कमु करे त उहो लॻे त बाक़ाइदगी सां इहो किरदारु ठहियो ई इन जे करे आहे ऐं जेको स्क्रिप्ट लिखियो वियो आहे ऐं राइटर जेका पूरी सिनेरियो जेको ठाहियो आहे स्क्रिप्ट जो उहो इन आर्टिस्ट खे ॾिसी करे ठाहियो हुजे। के आर्टिस्ट ईअं अचानक बि प्रोग्रामनि में या ड्रामनि में अची वेंदा आहिनि, किथे किथे लाइनअप थी वेंदा आहिनि, को आर्टिस्ट न ईंदो आहे त पोइ वरी ॿियो आर्टिस्ट लाइनअप थी वेंदो आहे, पर जॾहिं ॿियो आर्टिस्ट बि लाइनअप थींदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त ॼणो हिन जे लाइ हुयो, हू अॻिलो माण्हू इन जे लाइ सही न हुयो, सेट न हुयो। सो आसिफ़ मुग़ल साहिबु असां खां जुदा थी वियो, इन ॻाल्हि ते थोरा ॾुखारा बि आहियूं। हलंदीअ जो जहान आहे, फ़ानी जहान आहे, हर कंहिंखे हलणो आहे, बसि कुझु कमु करे वञणा आहिनि ऐं पंहिंजो नालो करे वञिणो आहे। जीअं हिन वक़्तु आसिफ़ मुग़ल साहिब खे असां यादि कयोसीं, तव्हां असांखे बि ईअं कोई यादि करे नंढड़ी साईअ जो वक़्तु आहे, मोटी अचूं था त मुख़्तलिफ़ मामलनि जी सेहड़ कंदासीं ऐं अॼु असांजो प्रोग्राम डिस्कशन प्रोग्राम हूंदो, तव्हां असांजो प्रोग्राम ज़रूरु ॾिसिजो ऐं मोकिलाणी बि पोइ कंदासीं, पर हिते नंढड़ी साही वठंदासीं, पोइ मोटी ईंदासीं। फ़ोन बि ज़रूरु कजो, टेलीफोन कजो, असांजे प्रोग्राम में शामिलु कजो, पंहिंजो पाण खे ऐं पंहिंजो मिठड़ो आवाज़ु वरी रिपीट में ॿुधिजो बि सही, ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सिंध में एक भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण सां गॾोगॾु सुबुह जो टाइम आहे यकीनन नाश्तो बि करे छॾियो हूंदो तव्हां ऐं मूड मिज़ाज बि तव्हांजो ठीकु हूंदो असांजी वधियूं भेनरूं बि ख़ासि तौर ते कमकार मां सुबुह वारी जेका निशिस्त हूंदी आहे न उन कमकार मां थोरी उन्हनि खे वांधि कई मिली हूंदी त टीवी ते इन वक़्तु उन्हनि जी निकाह हूंदी ऐं असांजो प्रोग्राम उहे ॾिसंदियूं हूंदियूं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी आहे तव्हां असांखे फीडबैक ॾींदा आहियो पसंदि कंदा आहियो प्रोग्राम जे आगाज़ में कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कयूंसीं उन्हनि ॻाल्हियुनि खे अॻिते वधाईंदे प्रोग्राम जी तरतीब खे सुहिणो बणाईंदासीं हिन वक़्तु जेका मौज़ शख़्सियत असांजे प्रोग्राम जो हिसो आहे उनजो तव्हां सां तारुफ़ कराईंदो रहां ॾाढो सुठो माण्हू आहे ऐं ख़ासि तौर ते सियासी समाजी मामलनि ते तमामु घणी सुठी गहरी ॼाण रखंदड़ नज़र रखंदड़ माण्हू आहे ऐं ख़ासि तौर ते वरी इहा बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त ज़रई तरक़ियाती बैंक में ऑफिसर बि रहियो आहे पर अॼु जंहिं मामले ते असां ॻाल्हाइण जे लाइ उनखे घुरायो आहे उहो मामिलो फ़लस्तीन जो बि आहे पाक चीन दोस्तीअ जो बि आहे ऐं कुझु ॿिया मामला बि असांजे प्रोग्राम में ज़ेर बहस ईंदा सो भलीकार चऊं था निसार अहमद शेख साहिब असां गॾु आहे साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी तव्हां असां अॼु जुड़ियो इलाही ॾींहंनि खां पोइ तव्हांजो दीदार नसीब थियो आहे अलाए किथे हुयो भला हुयासीं हिते हिते ई हुयो अवां इफ़्तारियुनि में मसरूफ़ हुयो करण में असां बि वरी करण में मसरूफ़ आहियूं अच्छा अच्छा मां वरी सम्झो तव्हां इफ़्तारी में मसरूफ़ हुयो ऐं असां तव्हांखे सामान मोकिलण में मसरूफ़ हुया ईअं चवंदो बसि हो तव्हां हिते गॾियल प्रोग्राम ठाहियो पिया न हा हा ॾिठो पिए तव्हां ॾिठो पिए असां ते निगाह तव्हांजी हुई असांजी माना जेका आहे असां जेका बि चुरपुर हुई तव्हांजी निगाह में हुई नज़र में हुई सो वाह तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आयो अॼु असांजे हिन प्रोग्राम में उस्ताद मुहर्रम नाज़ रोज़ जीअं शामिलु आहे उनखे बि भलीकार चऊं था उस्ताद साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी तव्हांजी बि तव्हां सां जुड़ियल रहंदा आहियो ऐं सुबुह सुबुह तव्हां दीदार नसीबु थींदो आहे ज़रूरी आहे लख तोरा तव्हांजा सो निसार साईं अॼु माशाल्लाह पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती खे बि चवनि था 70 साल थी विया आहिनि 70 साल जी मज़बूत ऐं पाइदार दोस्ती आहे ऐं उर्दू में चवंदा आहिनि हमालिया जैसी दोस्ती आहे न सो इन दोस्तीअ ते थोरी नज़र विझो भई विच विच में इलाही मुल्क अहिड़ा बि आहिनि जेकी असांजी दोस्तीअ खे ख़राबु करण जी कोशिशि बि कंदा आहिनि पाकिस्तान ऐं चीन हिक ॿिए खे सुठो मतिलबु सम्झे थो या हिक ॿिए सां जेका मुहबत आहे जेका उनसियत आहे उहा एतिरी त मज़बूत आहे जो पाण हिक ॿिए खे छॾींदा न आहियूं हा पाकिस्तान खे मुंहिंजे ख़्याल में ठहे अञा साल 2 साल ई थिया त तॾहिं खां इहा दोस्ती शुरू थी आहे ऐं पाकिस्तान में काफ़ी लाह चाढ़ा आहिनि पर हुन दोस्ती में एतिरा लाह चाढ़ा कोन आया आहिनि सही सही हा माण्हुनि कोशिशि घणी कई आहे पर शाइर आहे कोरा करम जो ठहणु ऐं उनखां पोइ वरी तरक़ीअ जूं राहूं जेके आहिनि खुलियूं सही सही ऐं नवाज़ शरीफ़ जे वक़्त में वरी सीपैक ऐं उन ते अमल दरामद शुरू थी वञणु इहे हिकिड़ा मतिलबु मिसाल आहिनि सही त इहा दोस्ती हमेशह जे लाइ आहे सही सही हर ॾुखे वक़्त में बि चीन जेको आहे न उहा मदद कई आहे उहो जॾहिं सन 70 वारी जेका जंग लॻी हुई 71 वारी हा 71 वारी पोइ उन में अमेरिका जो बहरी बेड़ो जेको आहे उहो ईंदे ईंदे अलाए किथे रहिजी वियो पर चीन बाक़ाइदे मदद कई चीन माना बेड़ा पार कराया बिल्कुलु पोइ खणी उहा ॿी ॻाल्हि आहे त उतां जा हालात अहिड़ा हुया जंहिंजे करे जेको आहे उहो ख़ितो जेको आहे असांखां हलियो वियो पर चीन वरी बि पंहिंजो पाण मल्हायो 65 वारी जंग में बि असांजी सुठी हेल्प कई आहे हा बिल्कुलु माना साज़ो सामान जेके मुहैया कया अथई त उन में बि हिकिड़ो पंहिंजो किरदारु तारीख़ी अदा कयो अथई दोस्तीअ जे हवाले सां जेके ॾिसजे त माण्हू चीन खे बि चवंदा हूंदा पाकिस्तान सां छो था दोस्ती कयो कर्ज़ी मुल्क आहे तॾहिं बि चीन माना असां ते जेको आहे सो जेका मुहबत जी जेका निगाह आहे उहा रखियूं वेठो आहे सो इहो सिलसिलो दोस्तीअ जो अञा ताईं क़ाइमु आहे हा बिल्कुलु असां वटि जेके कुर्फ़ हूंदा हुया न देसी पोइ उनखां पोइ चाइना जा ताला जेके आहिनि उहे मुरबज थिया तव्हां ॾिठो हूंदो पोइ हर हंधि उहे कुर्फ़ वीचारा अलाए काॾे विया माना चाइना कुर्फ़नि ऐं चाॿियुनि सां असांखे काबू कयो माना पहिरियां कुल्फ़ असांखे जेके सौखड़ीअ तौरु पेश कया अथई हा ईअं न पोइ त इलाही शयूं वण जो वापारु वधंदो रहे थो पाण वटि जेकी पुराणे ज़माने में जेके इलेक्ट्रॉनिक शयूं या हाणे बि जेके शयूं अचनि थियूं जेके मेड इन चाइना आहिनि सो इहे बि तमामु घणो जेको आहे सो असां वटि साईं चाइना त एतिरो साथ ॾिनो आहे असांजे वापारियुनि खे त कुझु चाइना जा वापारी हुननि सां मुलाक़ात थी पोइ असां चयोसीं त हीअ तव्हां 10 रुपए वारी शइ जेका आहे उहा 2 रुपए में छो ठाहे ॾींदा आहियो कीअं ठाहे ॾींदा आहियो हिन में तव्हांजी बदनामी न थींदी चई असीं वापारु कंदा आहियूं जेको तव्हां ॾांहुं ईंदो हमरा हीअ पेन आहे हीअ पेन चवंदो बाबा हीअ 50 रुपए वारी ठाहे ॾे असां 50 रुपए वारी ठाहींदासीं सही उहा ई पेन 5 रुपए वारी बि ठाहींदासीं अच्छा
ताकी हू चवंदा आहिनि टर्न ओवर असांजो थींदो आहे हिन बहाने सां। सही 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 त हू पाण बि जेको आहे हिन जो मफ़ाद जो जेको आहे सोचींदा आहिनि, सही पर असांखे ख़ुशि हिन करे कंदा आहिनि जो असांजो वापारी बि ख़ुशि हूंदो आहे। पाण खल त असां ग्राहकनि जी लहंदी हूंदी त हाणे सस्ता रोए 100 बार, जीअं चवंदा आहिनि महांगा रोए 1 बार। कॾहिं कॾहिं के शयूं सुठियूं लॻी वेंदियूं आहिनि, सुठियूं अची काफ़ी शयूं जेके आहिनि चाइना जूं उहे मौजूदु हूंदियूं आहिनि। सही हा, त ऐं माण्हू अञा ताईं जेको आहे ॾिसो मोबाइल जेके आहिनि उहे दस्तरस्त जेका आहिनि मोबाइलुनि ते हर कंहिंजी इन करे आहे जो चाइना जे तरफ़ां सस्ता मोबाइल अची विया। सही 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 न त जेको आहे इहे नोकिया ऐं जेके सैमसंग वारा जेके हुया उहे महांगा थी वञनि हा न। चाइना अहिड़ी प्रोडक्ट्स आंदियूं क्यू मोबाइल या इहे ॿियूं, त हाणे हर कंहिं पाकिस्तानी मोबाइल आहे पंहिंजो, पर ॿियूं शयूं इलाही। पाकिस्तानी मोबाइल, पर चाइना वारे इहो सस्तो मोबाइल इंट्रोड्यूस करायो, सही जंहिंजे करे काफ़ी शयूं बल्कि इलाही शयुनि में पाण वटि जेकी मोटरसाइकिलुनि जो हींअर तव्हां तइदाद ॾिसो था त पहिरियां इहा जेका खेप आई, सो जेका पाण वटि वॾी मोटरसाइकिल महांगी जेका ₹1,00,000 जी हूंदी, 70,000 जी हूंदी, उनखे बि टोड़ जेका ॾिनी उहा इहे चाइना जी मोटरसाइकिलूं। हाणे त पाकिस्तान में मोटरसाइकिलूं ठहनि थियूं, पर इब्तिदा जेका थी उहा चाइना मां थी। त हिकिड़ो जेको ग़रीब तबिको आहे, ग़रीब माण्हू आहे, उन जे पहुच में उहा गाॾी अची वई। हर माण्हू वटि ॾिसो था मोटरसाइकिल आहे, साइकिल माना ख़तमु थी वई पंहिंजे घरनि, माना त साइकिल हूंदी हुई। साइकिल खे साईं चाइना जी प्रोडक्ट बिल्कुलु ख़तमु कयो न। हाणे साइकिल जी रक़म खणी ऐं वञे पियो डीलर वटि ऐं मोटरसाइकिल ते चढ़ियो अचे पियो एडवांस ॾेई। हा, त इहा हालत थी वई न। सही सही सही। हींअर त जेको आहे गॾा गाॾा बि ॾिसो रिप्लेस थी वेंदव। मोटरसाइकिल वारा जेके कार्ट अची विया आहिनि, पुठियां जेको आहे नंढड़ी ट्रॉली लॻल आहे, पोइ गंद बि हुन ते था खणनि। अफ़गानी बि ॾिसंदो तव्हां, अॻे साइकिलुनि ते जेको आहे कचिरे जा हेॾा बोरा खणंदा, हींअर उहे बि जेके आहिनि उन्हनि ते था घुमनि। सही सही सही। बहरहाल हिकिड़ी दोस्ती असांजी मज़बूत आहे, भली दोस्ती आहे जेका हलंदी रहे थी। ऐं पाकिस्तान में जेके बि चीनी रहनि था त उन्हनि खे बि ॾाढो हिकिड़ो सुठो प्रोटोकॉल पाण वटि ॾिनो वञे थो, ऐं हिकिड़ी महिमान नवाज़ी ऐं मुहबत बि मिले थी जो हू असां वटि अची करे कमकार कनि था, ॼणो पंहिंजो मुल्क सम्झी करे अचनि था। ऐं चीन जी जेका दोस्ती आहे उहा सालों साल ईअं हलंदी रहंदी। ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब इन हवाले सां तमामु घणो सुठो किरदारु अदा कयो पंहिंजे वक़्त में। बिल्कुलु। ऐं उन जेको कोशिशूं कयूं, उन कोशिशुनि जे करे बि पाकिस्तान ऐं चीन जी जेको दोस्ती आहे उहा अञा ताईं मज़बूत आहे। ख़ैर दोस्त, पीपल्स पार्टी जो जेको ड्रेस हुई न भुट्टो साहिब जी, बाक़ाइदे उन्हनि जे स्टाइल ते कई। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको न हीअं पाईंदो हुयो जैकेट टाइप जी, उहो बुशकोट ऐं इहो हूंदो, त उहो चाइना जी स्टाइल हूंदी हुई। त इहो उतां खां ई जेको आहे न इहो माना हुन अख़्तियार कयो हुयो। सही सही सही। अख़्तियार त साईं घणो कुझु कनि था। अॼुकल्ह ॾिसो था पाकिस्तान में चाइना कटिंग बि शुरू थी वई, ख़ासि तौर ते कराची में, जंहिंमां असांखे तमामु घणो लास बि थिए थो। बहरहाल पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती 70 साल थी विया आहिनि, असां ख़ुशि आहियूं, चीन वारा बि ख़ुशि हूंदा, ऐं ईअं इहा दोस्ती मज़बूत ऐं मज़बूत तरीन थींदी रहंदी। ॾुख वारी ॻाल्हि, कर्ब वारी ॻाल्हि ऐं अहंज वारी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे मुस्लमान मुल्कनि ते हिन वक़्तु जेका हलां कई थी वञे, ऐं ख़ासि तौर ते जेका बमबारी थिए थी फ़लस्तीन में, इन हवाले सां छा तव्हांजा वीचार आहिनि? एक्चुअली फ़लस्तीन जेको आहे बुनियादी तौर ते मज़हबी इलाइक़ो रहियो आहे। यानी अंबिया अलैहिस्सलाम तमामु घणो तइदादु उते ई आयो आहे। ऐं पोइ बेसिकली जेको आहे यहूदी जेके आहिनि उहे बि उते माना क़ाबिज़ रहिया आहिनि, या यहूदियुनि जो इलाइक़ो करे लेखियो वेंदो हुयो। उहो यहूदियुनि खे जॾहिं दुनिया में तकलीफ़ूं आयूं, छिड़ विछड़ थी विया, पोइ उनखां पोइ हिन फ़लस्तीन में वरी नए सिर आबादकारी कराइण में वॾा वॾा मुल्क जेके आहिनि उहे शामिल रहिया। सही। पोइ फ़लस्तीन जे इलाइक़े में यहूदियुनि खे आहिस्ते आहिस्ते, जीअं न हिते असां वटि धारनि जी आबादकारी आहिस्ते आहिस्ते प्लैनिंग सां थी रही आहे, त उते पोइ ईअं प्लैनिंग सां यहूदियुनि खे उते आबाद कयो वियो। पोइ फ़लस्तीन ज़ाहिर आहे बुनियादी तौर ते त जेके मुस्लमान उते हावी हुया, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे वक़्त में, त जॾहिं यरूशलम फतह करणु विया हुया त हिकिड़ो मशहूरु वाक़ियो आहे न, त उठ ते माना ग़ुलाम वेठो ऐं पाण जेको आहे हुनजी माना वाघ वठी ऐं यरूशलम में दाख़िल थी रहिया हुया। माना हुनजो शुरू खां वठी पैक्ट हुयो त कुझु देरि तूं मथे चढ़ंदे, मां तुंहिंजो उठ जी जेका आहे वाघ वठी हलंदुमि। पोइ आख़िर में जॾहिं यरूशलम आयो त हुनजो टर्न ईअं हुयो। पोइ उते जेके माण्हू हुया बुज़ुर्ग, उन्हनि यकीन कयो त तूं बिल्कुलु यानी ख़लीफ़ो आहीं इस्लाम जो, ऐं इहा ई निशानी असांखे ॿुधाई वई त हिकिड़ो शख़्स जेको ईंदो हाकिम हूंदो, पर उहो उठ जी वाघ पकड़ियो ईंदो ऐं दाख़िल थींदो। पोइ हुनजो इस्तक़बाल थियो। पोइ कंहिं बि क़िस्म जी मज़ाहिमत खां सवाइ
उहा जॻह फ़तह थी हुई। सही सही। पोइ मुस्लमाननि जो उन खां पोइ राज रहियो। अच्छा। पर ही यहूदियुनि जी वरी आबादकारी थियण खां पोइ मज़ाहिमत फ़लस्तीन जे तरफ़ां बि थींदी वई। पर वॾी सपोर्ट जेका यहूदियुनि खे उहो ॿाहिरनि वॾनि मुल्कनि जी, अमेरिका उन में सभ खां वधीक हुयो। सही सही। छाकाणि त अमेरिका में यहूदी काफ़ी सुठी पोज़ीशन में हुया। सही। पोइ उनजे करे हू आहिस्ते आहिस्ते 1967 में जेका जंग कई वई त उन में ॾिसो इजिप्ट खे तमामु घणो नुक़सानु थियो। उन में मदद त अमेरिका ऐं इन्हनि जी हुई न। पोइ उन खां पोइ ठाह कयो वियो। ठाह हुन वक़्तु थियो जॾहिं काफ़ी कुझु इलाइक़नि ते इसराइल क़ाबिज़ थी चुको हुयो। ऐं अञा ताईं उहे माना तनाज़े वारियूं माना आहिनि टुकड़ियूं जेके आहिनि उहे अञा ताईं आहिनि। पर फ़लस्तीन वारा हिन ॻाल्हि में मां उन्हनि खे सलाम पेश कंदो आहियां त उहे हिकु आहिनि। फ़लस्तीन में जेके माण्हू रहनि था उन्हनि में असां सिंधियुनि वांगुरु छिड़ विछड़ मामिलो न आहे। सही सही। तंहिंजे करे हू हेॾनि वॾनि ज़ुल्मनि जे बावजूदि बि मज़ाहिमत करे रहिया आहिनि। सही। गुज़िरियल हिन ताज़नि वाक़िअनि में हिकिड़ी माईअ जो इंटरव्यू आयो जी जी जी, जंहिंमें हुन चयो पई त मां राति जो पंहिंजे ॿारनि खे बेडरूम में गॾु सुम्हारींदी आहियां त ईअं न थिए जो का बमबारी थिए ऐं मां मरी वञा ऐं हू मुंहिंजे लाइ रोअनि या हू मरी वञनि त मां हुननि जे लाइ रोआं, असीं गॾु छो न मरो। माना एतिरो जज़्बो हुननि में अञा बि आहे। सही सही। मतिलबु एॾी जंग जे बावजूदि बि उतां का लॾ प्राण नथा कनि। कॾहिं कॾहिं थींदो आहे न के इलाइक़ा अहिड़ा हूंदा आहिनि असास करार ॾिनल हूंदा आहिनि त बाबा हिते आबादी घणी आहे त पहिरियां मीज़ाइल हिते फायर थी सघनि था या हिते जंग वधीक थी सघे थी। पर उन बावजूदि बि ॾिठो पए मूं बि टीवी ते या इहे जेके ख़बरूं एजेंसी जेकी ख़बरूं ॾियनि थियूं पियूं त उन्हनि मां ईअं लॻो पए त वाक़ई तव्हां चवानी त हर को पंहिंजे मोर्चे ते बीठल आहे। जेको थियो ॾिठो वेंदो हिकिड़ो इहो आहे, इहो ॾाढो भलो आहे जेको तव्हां ॿुधायो था। त हुननि जी लीडरशिप जेका आहे न उहा लीडरशिप हिकु आहे। हुनजो मक़सदु हिकिड़ो या त फ़लस्तीन जे लाइ बल्कि बैतुल मक़दस जेको आहे उन जे लाइ असां जेका बि जदोजहद कयूं था हिकु थी करे कनि था। सही सही। जंहिंजे करे त ॾिसो न मुस्लमान भली ॾेखारण जे लाइ सही हाणे हींअर मिशन अमन मिशन वियो आहे त तुर्की ऐं ट्यूनिस ऐं पाकिस्तान इहे विया न। सही सही। ॿिया मुल्क जेके आहिनि उन्हनि जा नुमाइंदा त हिन हंगामी इजलास जे लाइ स्पेशली न विया न। सही। पोइ जेकॾहिं जेको आहे न असां वटि सिंध में बि जेकॾहिं सिंध जा हालात जेकॾहिं फ़लस्तीन सां जोड़ियऊं न अलाह ख़ैरु करे उहे हालात जीअं फ़लस्तीन में शुरू थिया हुया न उहे हालात हिते बि शुरू थी चुका अथव। असीं हिकु थींदासीं त मामिलो सेट थींदो न त पोइ छिड़ विछड़ हूंदासीं त पोइ वठा हूंदी रुॻी। सही सही। न न ईअं पाण ईअं आख़िरी वक़्त में सभु गॾु थी वेंदा आहियूं। पंहिंजो इहो बि आहे मूं हिकिड़ो ॾिठो आहे पंहिंजी सिंधी कम्यूनिटी में त भली पाण छिड़ विछड़ जेकॾहिं माण्हुनि जी नज़र में हुजूं बि सही जॾहिं वक़्तु ईंदो आहे त पोइ पाण वरी ओकहिड़ी पोज़ीशन में हूंदा आहियूं पोइ पाण वरी महल ते सभु कम हिक ॿिए अची वेंदा आहियूं। इहा ॻाल्हि पाण वटि आहे। सो अलाह ख़ैरु कंदो। कॾहिं कॾहिं सूरत हाल अहिड़ी नज़र ईंदी आहे कुझु वाक़िया अहिड़ा थींदा आहिनि जीअं हाणे के सोशल मीडिया ते वाक़िया ऐं हिकु धारनि जी आबादकारी या कब्ज़ेगिरीअ जे हवाले सां तव्हां शायदि निशानदेही कई पए त उन वक़्तु माण्हुनि इहो सोशल मीडिया ते लिखियो पए त हीउ को फ़लस्तीन कोन्हे हीउ पंहिंजी सिंध आहे ऐं हिते बि ईअं थिए थो। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त फ़लस्तीनी जेके ॾुख ऐं करब वारी सूरत हाल मां गुज़रनि पिया मुस्लिम मुल्कनि खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे छा सम्झो था तव्हां पाण खे कहिड़ो स्टैंड वठणु घुरिजे हिकिड़े आम माण्हूअ जी राय कहिड़ी हुजणु घुरिजे तव्हांजी छा सोच आहे? अवाम जो जेसि ताईं तालुक़ु आहे त अवाम त उन्हनि सां गॾु आहे। पर हाणे जेके सल्तनतूं आहिनि मेजॉरिटी अरब ममालिक आहिनि सभई बादशाहतूं आहिनि। कुझु एकड़ वेकड़ जेके आहिनि उहे बि जमहूरियत में आहिनि पर उहे बि जेके वॾियूं कुवतूं आहिनि उन्हनि जे ज़ेर असर आहिनि। वॾियूं कुवतूं ज़्यादातर चाइना या रशिया खां अलावा बाक़ी अमेरिका या फ्रांस इहे जेके आहिनि न इहे सिधी तरह इसराइल सां मिलियल आहिनि। अच्छा। तंहिंजे करे जेको आहे असां अरब मुल्कनि में अवाम में त उमेद रखी सघूं था। सही सही। पर बाक़ी उन्हनि जा जेके हाकिम आहिनि उहे अमली तौर ते अॻे हुया अॻे बि थी सघे थो अरब क़ौम जे नाते सां गॾु थिया हुया पर ॿ टे जंगूं जो थियूं त हाणे हुननि खे पंहिंजूं पंहिंजूं बादशाहतूं बचाइण में पूरा आहिनि। सही सही। माना हाकिम ईअं खणी चऊं तव्हांजी ॻाल्हि चवाणी त माना परे खां रुॻो चवनि था तव्हां कम खे शुरू कयो असां वेठा आहियूं तनक़ीद बि कंदासीं तनक़ीद बि कंदासीं बाक़ी कमु तव्हां पंहिंजो जीअं कयो था उहो कंदा रहो। माना हिकिड़ो सख़्तु स्टैंड जेको आहे उहो जेको वठणु घुरिजे उहो नथो वरितो वञे। हवाली प्रोग्राम घणो हले थो तंहिंजे करे तमामु घणो नुक़सानु थिए थो ऐं ख़ासि तौर ते जेकी उते असां जूं मुस्लमान जेके आहिनि माउरूं भेनरूं ऐं जेकी असांजा उते भाइर आहिनि उहे तमामु घणी अज़ियत ऐं अज़ाब खे भोॻे रहिया आहिनि। बिल्कुलु। ऐं इहा सूरत इंतिहाई कशीदा हुई पर अॼु हिकिड़ी सुठी ख़बर सुबुह सवेर निसार साईं पई आहे त जंगबंदीअ जो ऐलान बि थियो आहे
मतिलबु हाणे थोरी सूरत हाल वरी बि ठीकु बहितर रहंदी, छो त अक़वाम मुतहिदा में बि जेको आहे सो पंहिंजे शाह महमूद कुरैशी साहिबु जेको ख़िताबु कयो या पंहिंजो मामिलो जेको उथारियो आहे, जेको स्टैंड वरितो आहे या जेका ॻाल्हि कई अथई उन ॻाल्हि सां वरी सहमत थी विया आहिनि इलाही माण्हू, ऐं हिकिड़ो सुठो हिकिड़ो मैसेज ॾिनो वियो आहे त बाबा हाणे घटि में घटि उहो वक़्तु अची वियो आहे जो बीहजे ऐं चुपड़ी कजे, माठ कजे, न त वरी मुस्लमान मुल्क पाण में गॾिजी विया त पोइ इसराइल खे मुंहुं तोड़ जवाबु न ईंदो। छा था सम्झो? हा, जेके मुस्लमान मुल्क वाक़ई में गॾिजी पवनि त पोइ त वॾो हिकिड़ो मामिलो थी पवंदो। हा, पर जंगबंदी जेको आहे मसइले जो हल कोन्हे को, उनखां पोइ जेके इक़दामात आहिनि न उहे ज़रूरी आहिनि। त जीअं विच में फ़लस्तीन जे तरफ़ां कोशिशि थी, पोइ फ़लस्तीन जो हिकिड़ो अलॻि रियासत क़ाइमु थियण जो ऐलान थियो हुयो। पहिरियों त वीचारा उन्हनि खे कंहिं वटे ते नालो ई न पिया लिखनि न, सही सही, पर पोइ ऐलान थियो हुयो। तंहिंखां पोइ हाणे इसराइल जी एक्चुअली टारगेट अथव मदीनो पाक। अच्छा अच्छा, ही हाणे शुरूआति हिन काफ़ी अरसे खां कई आहे, छो जो उन्हनि जे पुठियां हिननि जो इहो चवणु आहे त मदीनो जेको आहे उहो असांजो जेको आहे उहो शहरु हूंदो हुयो यहूदियुनि जो। उनखां पोइ मुस्लमान जेके आहिनि आया ऐं उनखां पोइ क़ाबिज़ थिया ऐं हुकूमतूं मुस्लमाननि जो उते रहियूं। सो अल्टीमेटली इहो कंदा ई कंदा। विच में जंगबंदियूं थियनि पर उनखां पोइ पेशरफ़्त ॿियनि मामलात जी बि थिए। मिसाल जेका फ़लस्तीन जी बाक़ाइदे हद आहे, जीअं पाकिस्तान इंडिया जी लाइन ऑफ कंट्रोल किताबनि में आहे, पर हू असल में ॿियो को क्लेम हूंदो आहे न। त अहिड़ी तरह सां उते हक़ीक़ी जेकॾहिं लाइन ऑफ कंट्रोल हुजे ऐं पोइ उन ते ख़ासि तौर ते अक़वाम मुतहिदा जी या मुस्लमाननि मुल्कनि जी का गॾियल फ़ौज कुझु अरसे ताईं निगहबानी करे त बहितर थींदो। सही सही सही, माना पोयों जेको मामिलो आहे उनखे बि थोरी नज़रसानी सां हाली फ़िलहालु त पहिरियों स्टेप त ॾाढो सुठो आहे जो फ़िलहालु माठार थी वई आहे। हाणे थोरा थधा थियनि त पोइ वरी डायलॉग्स थींदा, पोइ कंहिं न कंहिं हतमी नतीजे ते पहुचंदा। पर तव्हां जेका ॻाल्हि कई मदीने वारी, इन ॻाल्हि में त पोइ वरी अञा वधीक ॾुखियाई थी वेंदी। ऐं जेकॾहिं अरब मुल्क ख़ासि तौर ते सऊदी अरब जेकॾहिं हिन वक़्तु साथ न ॾींदो त पोइ इहो अॻिते हली पाण बि भोॻींदो। कॾहिं कॾहिं पोइ चइबो आहे न हाणे चुप कंदासीं त पोइ अॻिते हली वॾो नुक़सानु थींदो। सो मुस्लिम मुल्कनि सां हिक ॿिए जो साथ रहंदो, जेकॾहिं हू साथ न ॾींदा त पोइ अॻिते हली करे थींदो ईअं त वरी परेशानीअ खे पाण सऊदी अरब मुंहुं ॾींदो। हा, त इहो ओवरऑल मुस्लमाननि जे लाइ त तमामु घणी ॾुखी ॻाल्हि आहे न, पर हाणे खां ई जेकॾहिं ज़हनी तौर ते तयारी कनि त उन ते नज़र रखनि, छाकाणि त हुन शाम खे मफ़लूज करण जी वॾी कोशिशि कई, लिबनान त तक़रीबन ख़तमु करे छॾियईं। अहिड़ी तरह सां ॿिया जेके आहिनि, कज़ाफ़ी जेको रेज़िस्ट कंदो हुयो उहो बि सफ़े हस्ती तां वियो हलियो। इराक़ सद्दाम हुसैन हुननि वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन जे बहाने सां माण्हू हुआ उहे माना हलिया सभिनी खे गलती कराए छॾियऊं। त बाक़ी हाणे एॾो को मसइलो उन्हनि खे न थींदो। हाणे थींदी हिकमत अमली, उहा हिकमत अमली अहिड़ी जामे हुजे जो हू पंहिंजी हद में रहे। सही, छो जो उहो ओरांगण में देरी कोन कंदो। अलाए केतिरा हुन वटि एटमी बम आहिनि, पर हींअर लास्ट वीक हिकु ॿिनि माना मालूमात रखंदड़ दोस्तनि चयो त कुझु मिज़ाइल अहिड़ा ऐं फ़लस्तीन जे तरफ़ां इसराइल ॾे फिटा कया विया जेके ख़तरनाक हुया। इहो जंगबंदीअ जो मामिलो इन करे बि थियो अथव। त इहे शयूं छो जो मीडिया में एतिरियूं कोन थियूं अचनि न, मीडिया में त हू थोरा ई चवंदा त असांजी हेतिरियूं कैजुअलिटीज़ थियूं आहिनि, पर कुझु मिज़ाइल अहिड़ा आहिनि जेके या हिकु ॿ मिज़ाइल बिना फाटण जे फ़लस्तीन वारनि वटि अची वियो आहे। हाणे हुनजी टेक्नोलॉजी जेका आहे न, उहा फौरन जेका आहे तयारु करण में ईरान हुनजी मदद कंदो, चाइना हुनजी मदद कंदो। इहो बि सम्झो हुननि वटि हिकिड़ो हथियार ठही वेंदो। सही सही सही, थोरी करड़ी अखि ॾेखारी अथऊं तंहिंजे करे कुझु थियो आहे लॻे थो ईअं न। तव्हांजे चवण जे मुताबिक़ त हुननि कुझु कयो आहे, जोर पंहिंजो ॾेखारियो अथऊं, अहिड़ा न आहियूं। हा हा, इहो त हुन खां पोइ थोरी माना जेको आहे सो माठार थी विया या थोरा उहो थधा थिया। हुननि में जज़्बो पुराणो आहे न बहादुरीअ जो। ॾिसो था असां नंढड़ा आहियूं तॾहिं खां वठी यासिर अरफ़ात ऐं इहे ॿियूं जेके शख़्सियतूं हुयूं, इवन फीमेल लीडर्स जेके आहिनि, उन्हनि वॾो किरदारु पाण हिन ते अञा कचहरी कयूं था। हिन मामले ते अञा घणी कचहरी करण जी कोशिशि कंदासीं। मुज़िम महिमान ॿिया बि असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा। तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध, मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध।
जी हिकु भेरो वरी तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में भलीकार चऊं था ऐं भलीकार चऊं था मुइज़ महिमाननि खे बि जेकी असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु शिरकत कनि पिया ऐं बल्कि हिसो बणिजी विया आहिनि सो उन्हनि मुइज़ महिमाननि सां तव्हांजो तारुफ़ करायूं सभ खां पहिरियां असांजे प्रोग्राम में तमामु सुठो जर्नलिस्ट मौजूदु आहे ऐं जेको बि इन फ़लस्तीन जे ख़ासि तौर ते मौज़ूअ ते गहरी नज़र रखे थो ऐं उन ते तमामु घणी मुस्बत कचहरीअ जो असां सां कंदो सो इफ़्तिख़ार गज़ाली साहिब खे असां भलीकार चऊं था सर बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए ॿियो जेको मुइज़ महिमान असांजे प्रोग्राम जो सुठो आहे केतिरनि ई प्रोग्रामनि में उन्हनि सां डिस्कशन रही आहे तमामु सुठो ऐं सुठो माण्हू बि सुठो ॻाल्हाईंदड़ बि ऐं पाक आर्मी में पाण रहिया आहिनि त पोइ ज़ाहिर आहे त डिसिप्लिन वारा माण्हू बि आहिनि ऐं जेको बि ॻाल्हाईंदा आहिनि उहे तके तौरे सुठो ॻाल्हाईंदा आहिनि सो मेजर रिटायर्ड सावल सोलंगी साहिब असां सां गॾु आहे उनखे भलीकार चऊं था अस्सलाम वालेकुम साईं कीअं आहियो साईं ठीकु आहियो ख़ैरियत सां मज़े में करार लॻा पिया आहिनि ईद खां पोइ मस तव्हांजी ज़ियारत नसीब थी आहे मामूल मूजिबि असां अची वियासीं न बिल्कुलु कचहरी वरी हाणे बिल्कुलु भाई मां पाण साईं खे इहा ई ॻाल्हि पई करे जेका असांजा इंटरनेशनल डेज़ आहिनि इहे जेका असां सेलिब्रेट कयूं हा 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 असां उन्हनि ॾींहंनि ते तव्हांखे घुराईंदा आहियूं जंहिं ॾींहं ते असां पाण चवंदा आहियूं त हाणे अहिड़ो माण्हू हुजे जेको असांखे ॼाण मिले कंसर्न टॉपिक आहे सही 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 हर मुस्लमान जो आहे सही सही पोइ हीउ छा था सम्झो हीउ जेको ॾाढो ज़ुल्म जबर बर्बरियत ख़ासि तौर ते इसराईल जी फ़लस्तीन जे मथां अॼु त जंगबंदीअ जो बि ऐलान थियो आहे पर हिन विच में जेको नुक़सानु थियो ऐं ख़ासि तौर ते इन्हनि जा छा मक़सद आहिनि इसराईल जा छा करणु चाहे थो आख़िर सर अर्ज़ु इहो आहे हाणे जेको थोरो मां प्रीमाइस इंट्रोडक्शन तव्हांखे जेकर असां करियूं जी जी ही मसइलो आहे छा हा 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 हिते टिनि असांजा जेको यहूदी आहिनि हा ईसाई आहिनि मुस्लमान आहिनि इन्हनि टिनी जो हिकु शइ जे मथां क्लेम कहिड़े बुनियाद ते इनहेरिटेंस ई छा आहे हा हा ठीकु आहे सर अच्छा हाणे इहा जेका ॻाल्हि जॾहिं असांजी हली पए त इकबाल साहब डॉक्टर इकबाल साहब ॾाढो मशहूरु शेर लिखियो है खाके फ़लस्तीन पे यहूदी का अगर हक है खाके फ़लस्तीन पे यहूदी का अगर हक हस्पानिया पर हक नहीं क्यों अहले अरब का मसलो इहो आहे हज़रत याकूब अलैहिस्सलाम हिन जो संगे बुनियाद रखियो 960 क़ब्ल मसीह असांजा यंग जनरेशन खे इहो ख़बर हुजे की हे असां लिखंदा आहियूं BD ऐं AD आफ्टर डेथ बिफोर डेथ हिन जी फ़र्क़ु ऐं डिफरेंस उन्हनि खे महसूसु हुजणु खपे त हिन जो बुनियाद यानी की हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ॼमण खां बि 900 साल अॻे BD कोन्हे असां 2021 BD AD लिखंदा आहियूं आफ्टर द डेथ ऑफ क्राइस्ट दिस इज BC या BC चयोसि क़ब्ल मसीह चयोसि हज़रत याकूब अलैहिस्सलाम बैतुल मुक़द्दस जो बुनियाद विधो सही उन जॻह ते हज़रत याकूब अलैहिस्सलाम खे असां जेके मुस्लमान आहियूं इनहेरिटेंस में इहो सॼो ख़ानदान आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हिकिड़ो ई ख़ानदान आहे जेको हले पियो थो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खां वठी करे नबी करीम सल्लल्लाहु आख़िरी नबी पैदा थियो हाणे असांजो झगड़ो किथां खां शुरू थियो उन वक़्तु इहो उन ॾींहुं हज़रत याकूब अलैहिस्सलाम जॾहिं इहो बुनियाद विधो हिन बैतुल मुक़द्दस खाने काबे अव्वल जो इहो मुस्लमाननि वटि कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो मुस्लमाननि वटि रहियो विच में वियो त हज़रत अमीर उमर जे तरीक़े सां उन ते रोशनी जी ज़रूरत कोन्हे का जंहिं तरीक़े सां उन उते वञी खाने काबे जी छाकाणि त उन्हनि जे किताबनि में लिखियलु हो त हिकिड़ो माण्हू ईंदो जेको जंहिंजे हथ में जंहिंजो मुलाज़ नौकर हिकिड़ो हुनजे उठ ते सवारु हूंदो ऐं हुनजी मुहार हुनजे हथ में हूंदी चाबी तव्हांखे हुनखे ॾियणी आहे विदाउट जंग विदाउट हिस्ट्री हज़रत उमर वियो वारो टर्न नौकर जो चाबी वञी वरिती खाने काबे जी असांखे खाने काबे ॾियो हुननि चयो सर उन वक़्तु हिकु ॿई टई मज़हब हज़रत याकूब अलैहिस्सलाम जे फॉलो में हुआ त हुनजे लिए थियो छा पहिरीं जंग अज़ीम लॻी सही ही दंगो फसाद सॼो गोर जो अलाह साईं फरमान आहे न त इहे यहूद ऐं नसारा तव्हांजा कॾहिं बि सॼण न आहिनि दोस्त कोन्हनि खे ठीकु 1817 में 1917 में जेका पहिरीं जंग अज़ीम लॻी हिन में गोरनि अंग्रेज़नि हराम तो पी करे इन जॻह ते कब्ज़ो कयो ऐं कब्ज़ो करे 1917 खां वठी करे यहूदी आबादी क़ाइमु करणु शुरू कई उन जा कई सियासी सबब हुआ एरिया ते असांजो होल्ड हुजे सऊदिया मथां चेक हुजे उते जेको कोल्ड वाटर स्टोरेज आहे रिजर्वायर्स आहिनि स्टोरेज आहे जेको बि आहे इन जॻह खे मुंतक़िल त कब्ज़ो कयूं हिकु हिकु माण्हू ते आबाद करियूं अच्छा
हाणे जेकर तव्हां उहो इक़बाल साहिब वरी अलामा इक़बाल साहिब ॻाल्हि जे तव्हांजो पोइ हसफ़हाना में असांखे छो नथा ॾियो भला तव्हांजो करे चओ था त याक़ूब अलैहिस्सलाम असांजो हुयो असां था चऊं त भई ही त उहा शइ जिते अलाह साईं क़ुर शरीफ़ में फरमायो सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलुम मस्जिद हराम अल्लाह साईं उहा आहे जंहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं मेराज लाइ जॾहिं घुरायो त फिर खाने काबा आहे असांजो क़िबले अव्वल आहे 1917 में असांखे हिननि असांखां फुरियो 1948 में 36 साल आबादी कयूं 1948 में हिननि यूनाइटेड नेशन सां मिली भगत करे उते हुनजी इंडिपेंडेंट स्टेट ठाही अच्छा 48 में पहिरीं जंग सऊदी अरबी जंग लगी माना कई सालनि खां वठी प्लानिंग त सॼो सिलसिलो प्लानिंग 36 साल जी पूरी आबादी जी गोरनि जी उनखे सियासी फौजी इक़्तिसादी हर तरह सां मदद ॾेई उते आबादकारी करणु ऐं इहो हक़ जताइण इसराइल बेसिकली जेकर तर्जुमो कयो त इब्न अब्दुल्ला नाल इसराइल चओ यरूशलेम चओ या बैतुल मुक़द्दस चओ टई नाला हिकिड़ी शइ आहे सही इसराइल यरूशलेम मुक़द्दस इसराइल यरूशलेम ऐं बैतुल मुक़द्दस सही टई अच्छा हाणे उन में मां ॻाल्हि पूरी खे हाणे उन जॻह खां 48 में जहिड़ो थियो अर्बन जंग लॻी 65 में जहिड़ो थियो सदर असां उन में त असांजा 50 पायलट विया ख़बर आहे सभिनी खे उन्हनि वञी लेकिन सादा चयो त यार मां इसराइल सां त विड़ी सघां थो पर अमेरिका सां मां नथो विड़ी सघां जेका हक़ीक़त हुई सही चए थी हिन सां जंग कोन्हे ही त अमेरिका जी बर्तन वेठा विढ़नि हू जंग हाराए वई उहो ॾींहुं अॼु ॾिहाड़ो आहे हाणे फ़लस्तीनी वीचारा जेके ज़मीन जा असुल मालिक हुया उहे बेघर आहिनि रोज़ाना 30 40 50 शहादतूं आहिनि दुनिया भर में ज़लाल मुस्लिम उम्मा इन सां मां वरी पोइ थो ॻाल्हायां मुस्लिम उम्मा जो जेको कॉन्सेप्ट हुयो उहो जॾहिं असां जिहाद खे छॾियोसीं अॼु असांखे इहे ॾींहं ॾिसणा पिया आहिनि जेके रोज़ाना 40 मासूम ॿार सही वॾी दुख वारी कर्ब वारी सूरत हाल है। इफ्तिखार गजाली साहब आप क्या कहेंगे क्या इसराइल की क्या प्लानिंग है बैतुल मुक़द्दस पे कब्जा या हैकल सुलेमानी की तामीर क्या चाहता है आखिर? देखिए सूरत हाल इसमें इस तरह है कि बैतुल मुक़द्दस पर तो उसका कब्जा है ठीक है ना असल बात काबिल गौर ये है कि मुस्लिम उम्मा क्या किरदार कर रही है उसका क्या किरदार होना चाहिए और वो क्या किरदार अदा कर रही है सारी सूरत हाल में 11 रोज से गजा पर जो इसराइल ने बमबारी की है ये पिछले 72 साल में पहली बार नहीं हुआ हर 2 से 3 महीने के बाद 4 से 6 माह के बाद इसी तरह की सिचुएशन क्रिएट होती है उसमें जो ताज़ा तरीन बमबारी है उसमें 230 मुसलमान शहीद हो चुके हैं 1,500 के करीब अफराद जख्मी हैं गजा की जो पट्टी है फ़लस्तीन का जो बेन इलाका है वो इस वक्त खंडर का ढेर बन चुका है उन्होंने मीडिया हाउसेस को नहीं छोड़ा हॉस्पिटल्स को नहीं छोड़ा तालीमी इदारों को नहीं छोड़ा जो 230 अफराद हलाक हुए हैं उसमें बहुत बड़ी तादाद मासूम बच्चों की और ख़वातीन की है अब ये सारी की सारी सिचुएशन हमारी नज़र के सामने है सोशल मीडिया आपका मौजूद है जो एक सेकंड की खबर अगले सेकंड में आप तक पहुंचा देता है सही ठीक है ऐसा नहीं है कि हम अगले दिन अखबार प्रिंट होकर आएगा और उसमें कोई खबर हासिल करेंगे आज की जो स्मार्ट टेक्नोलॉजी है उसने सेकंडों की खबर सेकंडों में आप तक पहुंचा देनी है असल सूरत हाल काबिल गौर ये है कि इस वक्त दुनिया के अंदर 56 इस्लामी ममालिक मौजूद है क्या वो मुस्लिम उम्मा के तौर पर एक यगानगत और यूनिटी का मुजाहरा कर रहे हैं हमारे सामने OIC का किरदार है मुझे याद आ रहा है पाकिस्तान के एक बड़े मशहूर पॉलिटिशियन थे मजहबी सियासतदान मौलाना शाह अहमद दुरानी तो वो OIC को कहा करते थे कि इसे OIC ना पढ़ो बल्कि इसको पढ़ो OIC ना तो एक्चुअल जो है वो OIC का किरदार OIC हो गया है कि वो जो है वो सारी की सारी सिचुएशन को देखती है और उसके बाद कहती है कि OIC और उसके बाद एक बैठक होती है जिसमें कुछ करारदादें मंजूर की जाती हैं उसके बाद इसराइल पर एक हल्का फुल्का प्रेशर डाला जाता है दबाव डाला जाता है कि तुम जंगबंदी कर लो वो उस वक्त तक 11, 12, 15 दिन के अंदर अपने मकासद पूरे कर चुका होता है इस वक्त सूरत हाल ये है कि मुस्लिम अम्मा को अपना एक यूनिटी का किरदार अदा करना चाहिए क़यादत की शदीद तरीन कमी और बहरान का शिकार ये मुस्लिम उम्मा जो है वो इस वक्त किसी क़यादत की मुंतज़िर है आप देखिए कि इस्लामी ममालिक में हम पाकिस्तान में रहते हैं पाकिस्तान की आवाम से अगर हम बात करें
किसी आम आदमी से जाके बात करें तो उसका दिल कश्मीर और फ़लस्तीन के साथ धड़कता हुआ नजर आता है। सही बात है, ठीक है। लेकिन जब हम अपनी क़यादत की तरफ जाते हैं तो हमारी क़यादत हमें वो किरदार अदा करती हुई नजर नहीं आती कि जो हमारे दिल की आवाज़ है, जो हमारी सोच और जो हमारी फिक्र है। इसी तरह ओवरऑल अगर हम पूरी दुनिया में इस्लामी ममालिक का जायजा लें तो हमें मुस्लिम उम्मा की आवाज़ कुछ और नजर आती है, और हमारी लीडरशिप और जो क़यादत है उसका रोल और उसका किरदार जो है वो कुछ और नजर आता है। ये क्यों किरदार रोल अदा नहीं कर रही क़यादत, इसके असबाब क्या हैं ये बताएं मुझे। देखिए क्या चक्कर है इसके असबाब जो है वो ज़ाती मफादात है। अच्छा, ठीक है। कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट है। देखिए इस वक्त जो है वो अगर हम, क्योंकि ये वक्त किसी पर भी आ सकता है ना, आज फलस्तीन पर, पाकिस्तान पे आ सकता है, किसी दूसरे मुल्क पे आ सकता है, तो अगर यकजहती नहीं होगी तो फिर देखिए और आ रहा है। अगर आप ओवरऑल पूरी दुनिया का जायजा लें तो हमें नजर आएगा कि पूरी दुनिया में इस वक्त सिर्फ मुस्लिम उम्मा तबाही और बर्बादी का शिकार है और माशी बदहाली का शिकार है। ठीक है ना। हम फलस्तीन को देख लें तो वहां मुसलमान मर रहा है, हम कश्मीर को देख लें तो वहां मुसलमान मर रहा है, हम इराक और सीरिया को देख लें तो वहां मुसलमान मर रहा है, बोस्निया हमने तबाह बर्बाद कर दिया, बर्मा में मुसलमानों को कत्लेआम करके लाशों को दरियाओं के अंदर फेंक दिया गया। ये पूरी की पूरी सूरत हमारे सामने है। असल बात वही है कि हम अपनी माशी पॉलिसियां तरतीब नहीं दे सके। आज से बरसों पहले अगर आप चले जाएं तो 500 साल तक मेडिकल साइंस की किताबें यूरोप के पास मौजूद नहीं थी। इब्न सीना की कीमिया और जो है वो दीगर किताबें जो है वो मेडिकल साइंस की जो है वो ऑक्सफोर्ड और कैम्ब्रिज यूनिवर्सिटी के अंदर पढ़ाई जाती रही हैं। अबू नसर फाराबी जो है ना मैथमेटिक्स, तो ये सारी की सारी चीजें जब मुसलमानों ने छोड़ दी, रिसर्च को हमने एक तरफ रख दिया। माहिर फल्कियात अल बैरूनी, यानी मुझे उसका एक वाकया याद आ रहा है कि बादशाह ने जो है वो अल बैरूनी से सवाल किया कि मैं दरबार बर्खास्त होने के बाद किस दरवाजे से बाहर निकलूंगा। दरबार के 3 दरवाजे थे। अल बैरूनी ने एक पर्चे पे लिखा और वो पर्चा लिख के बादशाह सलामत को दे दिया कि आप रख लें, जब दरबार बर्खास्त हो तो आप ये पर्चा खोल के देख लीजिएगा। दरबार बर्खास्त होने से पहले बादशाह ने दरबार में एक चौथा दरवाजा बनवा लिया। अच्छा। 3 दरवाजे से चौथा दरवाजा बनवा लिया। अच्छा। हाँ। और उसके बाद जब दरबार बर्खास्त हुआ तो उसके बाद जो पर्चा खोल के देखा तो उस पर लिखा था कि मेरा हिसाब ये कहता है कि दरबार में मौजूद जो इन 3 दरवाजे हैं इनमें से तो बादशाह सलामत बाहर नहीं निकलेंगे। गुमान यही कहता है कि बादशाह एक चौथा दरवाजा बनवाएगा और उससे बाहर जाएगा। यानी ये मैं सिर्फ आपके सामने रख रहा हूं कि माहिरीन फल्कियात का एक रोल, रिसर्च और तहकीक मुसलमानों में किस हद तक आगे थी। आज हमने उन तमाम चीजों को छोड़ दिया। दुनिया के अंदर बर्र-ए-आज़म अफ्रीका इस्लामी बर्र-ए-आज़म के नाम से मशहूर है। सही। सोने की कानें मौजूद हैं। सही। लेकिन सोने के रेट इंग्लैंड में तय होते हैं। सही बात। पेट्रोल डॉलर हमारे पास मौजूद है, लेकिन पेट्रोल के रेट ओपेक तय करता है। कतर दुनिया का सबसे बड़ा एलएनजी का एक्सपोर्टर है, लेकिन एलएनजी के रेट कहाँ से निकलते हैं और क्या होता है आप बेहतर जानते हैं। असल चीज ये है कि मुस्लिम उम्मा को अपनी यूनिटी और भरपूर किरदार अदा करना पड़ेगा। क़यादत की जो कमी है उसको रिसर्च से, तालीम से, शऊर से और आगाही से खत्म करना होगा। इंशाअल्लाह ताला उम्मीद वासिक अल्लाह की जात से उम्मीद रखी जा सकती है कि इस्लामी निशात सानिया का सूरज एक बार फिर तुलू होगा। और जैसा कि अभी ब्रिगेडियर साहब ने कहा, हस्पानिया का जिक्र किया, तो ये बात हकीकत है कि हस्पानिया में जिस तरह इस्लाम का परचम लहरा रहा था, इंशाअल्लाह ताला आज सरजमीन पाकिस्तान से ऐसी। इस पे मज़ीद बात करते हैं, छोटा सा वक्फा ले लेते हैं। नंढी सारी जो वक्त है नाज़रीन तां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं मुस्लमान मुल्क जेकी ॾुखियाईअ खे मुंहुं ॾियनि पिया, उन ते पाण कचहरी पे कईसीं ऐं थोरो माना ॾुख वारी कैफ़ियत खे बि मुंहुं ॾिनोसीं पिए। हिन वक़्तु असां उस्ताद मुहर्रम नाज़ खे गुज़ारिश कयूं था त इन ॾुख वारी घड़ीअ में पंहिंजे रब करीम खे भला यादि कजे। आख़िरी त वसीलो हीलो ऐं कुदरत ई सॼे मामले खे हलाइण वारी आहे। रब करीम ई बाज कंदो। सो हमदे पारी ताला ॿुधण जी सादत माणियूं था। उस्ताद मुहर्रम नाज़ सां गॾु आहे। जी साईं। या रब तुझी कुदरत नजर अचे थी,
रब तुझी कुदरत नजर अचे थी ज़ाहिर में तोड़े बातिन में ज़ाहिर में तोड़े बातिन में नजर अचे थी या रब तुझी कुदरत नजर अचे थी ज़ाहिर में तोड़े बातिन में नजर अचे थी या रब 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 कुदरत तुझी जो मोला कहिड़ो बयां करियां कुदरत तुझी जो मोला कहिड़ो बयां कयां जाॾे नज़र कजे थी ताॾे हैरत जाॾे नज़र कजे थी ताॾे हैरत नजर अचे थी या रब तुझी कुदरत नजर अचे थी ज़ाहिर में तोड़े बातिन में नजर अचे थी नजर अचे थी अलिफ में तू ही आला मीम में मोहम्मद अलिफ में तू ही आला मीम में मोहम्मद ऐन में अली जी अज़मत नजर अचे थी ऐन में अली जी अज़मत नजर अचे थी या रब तुझी कुदरत नजर अचे थी या रब या रब या रब या रब या रब या रब सुभाणे अल्लाह बेशक क़ादिर करीम आहे ऐं उन जे ई तवसु सां उन जी हाकमियत सां ही पूरी काइनात हले थी पई पर हाणे ॻाल्हि इहा आहे निसार अहमद शेख साहिबु अलाह त भली कंदो पर ॻाल्हि इहा आहे वरी त पाण वटि बि त को जज़्बो हुजे पाण वटि बि त का थूम हुजे पाण बि त कुझु करे सघूं जीअं साईं गज़ाली साहिबु फरमायो चयूं पिए त पाण रिसर्च जे मैदान में या तजुर्बनि जे मैदान में थोरो पोइते थी विया आहियूं पाण बसि ईअं ई पई ज़िंदगी पंहिंजी गुज़रे तंहिंजे करे इहे हिंदू ऐं असांजे मथां हावी थी विया आहिनि तव्हां छा चवणु चाहींदो इहा वाक़ई हक़ीक़त आहे ईअं पाण थोरा पोइते थी विया आहियूं असीं पोइते न थी विया आहियूं पोइते करण में असांजी जेका लीडरशिप आहे न उन असांखे काहिल बणाइण जी कोशिशि कई आहे अच्छा हा न त माण्हू पोइते कोन्हनि खे पर थोरो लीडरशिप जो मसइलो थींदो आहे न हाणे जीअं ॿार स्कूल में वेंदो आहे त उन्हनि जो को मॉनिटर अहिड़ो क़ाबिल मुक़ररु कयो वेंदो आहे या उस्ताद जेको आहे उहो पंहिंजो पार्ट प्ले कंदो आहे सही हींअर तहक़ीक़ जेका आहे उहा असांजे माण्हुनि कई त आहे न शुरू खां वठी असांजी सिविलाइज़ेशन जो जेको मिसाल आहे मुंहं जो दड़ो जीअं 900 ऐं कुझु साल क़ब्ले मसीह त फ़लस्तीन जो साईं मिसाल ॾिनो न सोलंगी साहिबु पर असांजो त मुंहं जो दड़ो जेको आहे उहो अलाए केतिरा हज़ार साल क़ब्ले मसीह जी आहे तारीख़ पोइ उन में जेके आहिनि उहे असां
उन्हनि ॾींहंनि में जेको फीफो आहे उहो ईजाद असां सिंध वारनि कयो न। अहिड़ी तरह सां काफ़ी तहक़ीक़ात असांजूं थियल आहिनि। पाण पुराणी तारीख़ ते यकु तगंदासीं पिया छा, हाणे छा था कयूं पाण? हींअर जेको आहे हींअर टैलेंट आहे, पर हितां जा हालात अहिड़ा न आहिनि जो उहो टैलेंट जेको आहे उहो असांजो जीअं न चवंदा आहिनि त ब्रेन ड्रेन वारी सिचुएशन काफ़ी सालनि खां थींदी रही आहे। असांजो हिते माण्हुनि जो, क़ाबिल माण्हुनि जो क़दुरु जेको आहे उहो घटि आहे, जंहिंजे करे जेको आहे उहो इनिशिएटिव वठनि था, पर उन्हनि खे पुठि भराई बि त हुजे न। हाणे ॿियनि हंधनि ते जेके असांजे मुस्लमाननि जी रिसर्च हुई उन्हनि ते अमल करण जे लाइ हुननि इहो न सोचियो त हीअ मुस्लमाननि जी तहक़ीक़ात आहिनि, हुननि उनखे अॻिते वधायो। असां वटि त असांजी तहक़ीक़ात मुस्लमाननि जूं मौजूदु आहिनि, उन्हनि में काफ़ी पेशरफ़्त करण जे लाइ असांजा हितां जा पंहिंजो यंग यूथ जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, उहे कनि था ऐं तहक़ीक़ी माहिर बि मौजूदु आहिनि, पर उन्हनि खे हिमत अफ़ज़ाई जेका आहे सरकारी लेवल ते मिले न, उहा घटि आहे। उहा हूंदी त शायदि असीं अॻ खां अॻियां थी वेंदासीं। सही सही। सावल साईं, साईं ज़िक्र कयो पुठि भराई जो लफ़्ज़ आयो, त मां पुठि भराईअ ते वरी पुछा थो कयां त इसराइल खे पुठि भराई कंहिंजी आहे जो जंहिंजे करे एॾो मुतबर थी ऐं इहे हमला थो करे? सर मां तव्हांखे अॻु में इहा अर्ज़ु कयो त इसराइल इज सपोर्टेड बाय ऑल ईविल फोर्सेस ऑफ द वर्ल्ड। अच्छा अच्छा, माना समूरा जेके मुसलमाननि जा एंटी आहिनि, सभिनी जी हिमायत, सभिनी जी हुननि सां हिमायत आहे। जीअं फ़लस्तीन कश्मीर में कोई थिए थो असांजी दिलि तकलीफ़ थिए थी, यहूदी जो हिकिड़ो माण्हू असांखे हिननि 10-15 ॾींहंनि में एतिरी त ख़ुशी थी आहे, इट्स द फर्स्ट टाइम that at least from four side he has been attacked. Israel is attacked from Lebanon, from Iran, from Hezbollah, from जेके उन जा छोटा मोटा ग्रुप्स आहिनि, हिकु बि हुननि जो माण्हू मरे त ख़बर पए। अॼु ताईं हुनजो हिकु माण्हू त मरे पियो थो, एयर बॉम्बिंग करे असांजा 500 माण्हू मारे था वञनि, ताक़त जो को तवाज़ुन ई कोन्हे। अच्छा, हाणे ताक़त जो तवाज़ुन पैदा थियो आहे, जेको मजबूरन मारे 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 ध्यानु पैदा। हाणे मां जेका साईं जेके अलमेड़ असां अॻिते हल वञणु पुछियो, असां अलाए छा हुआसीं माज़ी में, असां ॾिसो तबरेज़ी हुआसीं, असां मतिलबु हिकमत नबवी हुई, उन खां पोइ एतिरा बि जेके जराही जेको मेडिकल साइंस तरक़ी कई आहे, असांजा ओरिजिनल अलबेरूनी जा किताब हुआ, उहे गोरन अंग्रेज़ में तर्जुमो कराए उतां वधी इल्म खे वधायूं पाण। ओके, इल्म जे ज़ोर ते असांखे अॻिते वधिया, उहो त पंहिंजी जॻह ते। लेकिन असां हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो त हाणे इसराइल खे इहा एॾी जेका सपोर्ट मिले पई थी, छो पई थी मिले? सभ खां वॾो मसइलो फिर आहे सऊदी अरब जेको इस्लामिक कंट्रीज़ आहिनि, अफ़गानिस्तान आहे, 2 सुपर पावर हुया, ब्लेसिंग इन डिस्गाइज़। अच्छा, असां रशिया खे टोड़ियोसीं त सही, पर हुनजो नुक़सान बि सभिनी खां ज़्यादा मुस्लमाननि खे पियो। अच्छा, वाहिद यूनिक सुपर पावर अमेरिका रहिजी वई, अमेरिका रहिजी वई। हींअर हुन सां को बि मां त भई चाइना जे, ठीकु आहे, सऊदीआ जेकॾहिं पंहिंजी पंहिंजो रुगो इहो आहे त फर्स्ट लेयर ते असांजी प्रोटेक्शन आहे, मुस्बत किरदारु अदा करे सचाईअ सां, सिंसियरिटी सां। सऊदी अमेरिका हुनखे पेमेंट पियो थो करे, डिफेंस फोर्स ॿियो टियों अथई, खाने काबा जी। तव्हां खाने काबा जी कहिड़ी हिफ़ाज़त कंदो? उहो त 1965 दहशतगर्द जॾहिं विया त उहो बि असांजे इनर साइड ते असां आहियूं, छाकाणि त बीइंग अ मुस्लिम उहे सभु ट्रस्ट कनि था त खाने काबे जे लाइ सभु मरी बि वेंदा, खाना काथे कंदे कया मक्का मदीना हू त उनजो वजूद ई ख़तमु करण जे चकर में आहिनि। 2-4 सुसाइडल बॉम्बर असां रोज़े रसूल ते छॾियूं, हुते पहुचायूं, मुस्लमान चई छॾे ॾियनि, उहा त हाणे। लेकिन सऊदी जो जेतिरो बि सऊदी बेल्ट आहे सभु अमेरिका जो मोहताज आहे, सभु ग़ुलाम आहिनि, हुननि जा पैसा पिया था वठनि, ऐं इहे किंग आहिनि। जी असां वटि किंग आहिनि 2-3, उहे पंहिंजे 3 सालनि खां कंहिं वफ़ा गुड आर बैड, लेकिन इक़्तिदार जो हू हिसो छॾणु कोन पिया था चाहिनि। सऊदीआ सॼो हिन जो ज़िम्मेदार, सऊदीआ इहो जेको बेल्ट आहे सॼो पाण। सही सही सही, माना जेकॾहिं सरवाणी करे त सभु गॾिजी पऊं। अच्छा, मुस्लिम उम्मा असां ॿाहिरां वञी जॾहिं ॻाल्हायोसीं त चई सऊदी अरब वारा तनक़ीद पिया कनि त लॻता है कि यार इस्लाम जो न, इस्लाम इज़ नॉट born 1400 years back, but I think that Islam is born at 1948.
اسرائیلی بیٹھو جیسے آپ تو ان سے فلسطین سے یو آر فلسطینینس مور دین فلسطینینس. صحیح صحیح. तव्हां त फलस्तीन असां सां गॾु वेठा मानी बि खाइनि, तव्हां त असांजे लाइ ज़हर क़ातिल आहियो. पाकिस्तान हुन जी हिट टारगेट ते हुननि सां, तव्हां सां एॾी दुश्मनी छो पैदा करी, तव्हां तस्लीम छो नथा करियो. पाकिस्तान ने एॾो ज़ोर लायो आहे अमेरिका त तस्लीम करे, तव्हांजा कर्ज़ा माफ़, तव्हांजो सभु कुझु माफ़, तस्लीम करियो, क़बूल करियो असांखे, छॾियो हिननि खे, न त वेठा बुख भरो. मक़सदु इहो आहे त पैसो सभु हुन वटि आहे, पैसो सरमायो ऐं उहो जेको इसराइली या का हुननि जी इनहेरिटेंसी आहे, छाकाणि त हू बि त मज़हब आहे हुननि जो. हू चवनि था यरूशलेम असांजो आहे, बैतुल चलो मस्जिद अक्सा वहांजी आहे, उहा ठाही हीअ जेका तव्हांजी बैतुल हराम खां बैतुल अक्सा जी ॻाल्हि आहे न, बैतुल मुक़द्दस जी अलकुदसी आहे या कुद्स मस्जिद अक्सा, उनखां बाक़ी जेको यरूशलेम आहे उहो असांजो आहे. इन्हनि यूनाइटेड नेशन इहो चयो त हिनखे हिकिड़ो उहो हिसो आहे जेको मुस्लमान जो, हिननि खे ॾियो, हीअ ठाहिनि हिकिड़ी स्टेट तव्हां ठाहियो, उन ते बि कोन पिया था अचनि. सही सही, कंहिं हल ते कोन पिया था अचनि. हिकिड़ो ई हिन जो हल आहे, जेको मुस्लिम उम्मा जो कॉन्सेप्ट हुयो उनखे दोबारा ज़िंदा करणु खपे. असांजी लीडरशिप खे अॻिते अचणु खपे. असांजा माण्हू ख़ाली हथनि, हिकु माण्हू कोई मसइलो कोन्हे, असांजा 1000 मारींदा, 10 हुनजा मरंदा, तकलीफ़ थींदनि. सही 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 सही. 10 न मरंदा, हुनजो हिकिड़ो बि न मरंदो. वी हैव द राइट ऑफ सेल्फ डिफेंस टू किल एनीवन इन द एंटायर वर्ल्ड. थ्योरी पंहिंजी सही सही, माना जहिड़ो थींदो ॿिन्ही पासनि दायरा पोइ ठाहियो थींदो. असांजे हक़ आहे त वञी पाकिस्तान वञी बिलादन खणी अचूं, असांजो हक़ आहे त वञी इस्लामाबाद जे हो न कैपिटल सिटी मां वञी असां वञी खणी अचो जेको असांजे ख़िलाफ़ पियो थो ॻाल्हाए. फर्ज़ कयो जमा इस्लामी जो हेठि आहे, वञी खणी अचो असांजे ख़िलाफ़ बयान चो ॾिनो अथई. मतिलबु हुननि जे लाइ वर्ल्ड में दहशतगर्दी जो टर्म थी वियो आहे. मतिलबु जेके मेन माण्हू हुननि खे सोगो कयो पाण ई कमु कंदा न, बसि तव्हां बिला शक हितां खणो हुतां खणो, कुझु असां पाण माण्हू हुननि खे ॾिनासीं, कुझु उहे हुयूं पंहिंजूं जेके नादानियूं पंहिंजूं नादानी बेवकूफ़ी असांजी बि हुयूं उन्हनि में पंहिंजनि में, पर उन्हनि में बि सभिनी पंहिंजी हुकुम असुली वारो असांजो सॼो हुकुमरान तबिको 99% 1% 2% हुजे, सभिनी में जेको लालच आहे न, असां न मुस्लमान रहिया आहियूं, न हिंदू रहिया आहियूं, न इंसान रहिया आहियूं. या कश्मीर में ॾिसो, कश्मीर काका पूछो सर तव्हां कोरोना में कीअं तव्हांजी पोजीशन आहे? चई त कोरोना तो तव्हां आपके लिए, अल्लाह ने आपके लिए भेजा है. तो 70 साल में 70 साल हो गए, हम तो कोरोना में हैं, कर्फ्यू में. पहली दफा आपको पता लग रहा है, लॉकडाउन में. सही, पहली दफा पता लग रहा है कि कोरोना लॉकडाउन क्या होता है. सही सही सही. अब अल्लाह ने आप खुदा जो अज़ाब था वो हाणे अल्लाह अज़ाब पे तो नाज़िल करे असांजो को असां मुसलमाननि में. सही, मां त चवां सिंपल, जेकर मां बि ला इलाहा इल्लल्लाह मुकल्लफ़ कयो आहे न, पाण खे बि गॾु मिलायां, जेकर मुंहिंजो मुस्लमान सुठो आहे त मां बि सुठो आहियां. मां त चवां असां मुस्लमाननि जे मां उहो लफ़्ज़ चई नथो सघां जो मूंखे चवणु खपे. असां मुस्लमान पंहिंजो बेड़ो पाण नाले में रहिया आहियूं, नाले मुस्लमान था इस्लाम खे ज़लील ख़्वार करे छॾियो. दुनिया में मुस्लमान इस्लाम उहा शइ हुई जंहिंमें माण्हू फ़ख्र सां ईंदा हुया, ॻाल्हि ॿुधी ईंदा हुआ. 5 वजे निमाज़ आहे त सफ़ाई आहे, पाकई आहे, तरीक़ो त ॾिसो. जेकर तव्हांजो कॉन्सेप्ट आहे त पूरो भई नियाणियुनि खे हक़ ॾियो, हिननि खे माना हिकिड़ो पूरो लाइफ आहे, सोशल लाइफ इवेंट्स. हुननि जो मतिलबु छा पियो थो चए, गाय मत 40 मर्दों का इलाज है, अल्लाह न खुदा का खौफ करो यार. तुम चीज़ हिकिड़ो जानवर जो पेशाब आहे उहो 40 मर्दनि पे अकुल आहे, उहे बि असांजे लाइ मोहतबर आहिनि. सही 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 था चओ. गज़ाली साहब, पाकिस्तान की खारजा पॉलिसी को किस तरह से देख रहे हैं? शाह महमूद कुरैशी साहब ने भी इस हवाले से सुबह सुबह जब मैं न्यूज़ देख रहा था तो पता चला कि भाई उन्होंने भी एक स्टैंड लिया और अक़वाम मुत्तहिदा की जनरल असेंबली में ख़िताब किया और मुस्बत ख़िताब था. तैयब उर्दगान साहब से भी मिले, तो इनसे भी मसाइल हल हो सकते हैं डायलॉग से और मेल जोल से भी? क्या मैसेज जा रहा है इससे? देखिए सिचुएशन इस तरह की है कि दोनों जहतों पर काम होता है, ठीक है ना. अगर आप ओवरऑल जदीद दौर को देखें ना तो इस वक्त दुनिया में माशी जंग है, ये ट्रेड वॉर है. जो ममालिक माशी तौर पर मजबूत है वो सुपर पावर की हैसियत से आपके सामने नजर आएंगे. ठीक है, जो ममालिक माशी तौर पर कमजोर है तो वो फकीर और भीख मांगते हुए नजर आएंगे. हम जैसे ममालिक जो IMF के गुलाम है, जो वर्ल्ड बैंक के गुलाम है, जिन्हें दुनिया के मुख्तलिफ ममालिक से जो है वो इमदाद की शक्ल में रकूम की ज़रूरत पड़ती है, जिनकी माशी सूरत हाल इस तरह की हो कि जहाँ जो है वो एक आम आदमी
عالمی گروتھ ریٹ اور ڈالر کی اپ اینڈ ڈاؤن اور جو ہے وہ فارن کرنسی اور اس طرح کے معاملات کو سمجھنے سے قاصر ہو. جو ایک موچی دکان پر بیٹھا ہے, ایک سبزی والا گلی میں چھابڑی لگا کر پھیری لگا کر گھوم رہا ہے, اس سے آپ اگر جو ہے وہ ڈالر کے کرنٹ ریٹ معلوم کریں تو وہ کہے گا میں نے پاکستان میں کبھی 5,000 کا نوٹ نہیں دیکھا, آپ مجھے جو ہے وہ ڈالر کے ریٹ کے اپ اینڈ ڈاؤن پوچھ رہے ہو. آپ مجھ سے فارن ریزرو کے حوالے سے بات کرنے کے لیے آیا, مجھے یہ نہیں پتا کہ جی ڈی پی ہوتا کیا ہے. صحیح ٹھیک ہے نا. اب ہم جیسے ممالک کی اپنی ایک مجبوریاں ہوتی ہیں. اصل صورتحال یہ ہے کہ سفارتی طور پر ہم ایک ایٹمی ملک ہیں. بہرحال ہم نے اپنا پیٹ کاٹ کے یا جس طرح بھی جو ہے وہ ایک مسلم دنیا کے پہلے ایٹمی ملک کے طور پر ہم سامنے آ گئے, اور اس وقت دنیا کی واحد مسلم ایٹمی طاقت پاکستان ہے. تو ہمارا ایک رول اور ایک کردار تو دنیا میں موجود ہے. ٹھیک ہے نا. اب سفارتی حوالے سے 70 سال سے کوششیں ہو رہی ہیں. کیا سفارتی طریقے سے ہم کشمیر کا مسئلہ حل کر پائے؟ کیا سفارتی ذرائع سے ہم فلسطین کا مسئلہ حل کر پائے ہیں؟ کیا سفارتی ذرائع سے افغانستان کے مسائل حل ہوئے؟ مجاہدین آئے, رشیا کو شکست ہوئی تو وہ مذاکرات پر آیا, اس سے پہلے وار ہی ہوئی, ان کو اپنی طاقت کا مظاہرہ کرنا پڑا. کیا سفارتی ذرائع سے ہم عراق کے اور سیریا کے مسائل کو حل کر سکے ہیں؟ اصل بات یہ ہے کہ دونوں پہلوؤں پر ایک ساتھ کام کرنا پڑتا ہے. ٹھیک ہے نا. آپ جب نماز پڑھنے کے لیے جاتے ہیں مسجد میں تو اس سے پہلے کے کچھ لوازمات ہیں. ٹھیک ہے نا. آپ کے صاف ستھرے کپڑے ہونا ضروری ہے. ٹھیک ہے نا. پھر آپ کا وضو میں ہونا ضروری ہے. پھر آپ اس نماز کے لیے کھڑے ہوتے ہیں. اگر آپ جاتے ہی ویسے ہی بغیر وضو کے گندے کپڑے پہن کے نماز کے لیے کھڑے ہو جائیں گے, چاہے کتنی بھی خلوص اور محبت سے نماز پڑھیں, آپ کی وہ نماز نہیں ہوگی. تو سفارتی ذرائع اپنی جگہ پر ہیں, لیکن کیا آپ کے سفارتی ذرائع اسرائیل پر یا ان ممالک پر جن کا ابھی بریگیڈیئر صاحب نے ذکر کیا, سیٹنک قوتیں, کیا ان پر وہ اثرات سفارتی ذرائع مرتب کر سکیں گے؟ نہیں کر سکیں گے کہ جب تک ہم ان کو معاشی طور پر نقصان نہیں پہنچائیں گے. دوسری ایک اہم ترین چیز دیکھیے, ہمارا اپنا ذاتی کردار بھی ہے. ٹھیک ہے نا. ہم حضور صلی اللہ علیہ وسلم کی زندگی کا مطالعہ فرمائیں تو حضور صلی اللہ علیہ وسلم نے آ کے دنیا میں کام کیا کیا ہے. میں سمجھتا ہوں کہ 2 اہم ترین کام ہیں. نمبر 1 چیز کہ لوگوں میں خوف خدا پیدا کر دیا. اس وقت کے لوگوں میں خوف خدا پیدا کر دیا. جب ان کے دل میں خوف خدا پیدا ہو گیا تو سارے خوف ان کے دل سے نکل گئے. ٹھیک ہے نا. سارے خوف ان کے دل سے نکل گئے, پھر وہ کسی سے نہیں ڈرتے تھے کیونکہ ان کے دل میں خوف خدا تھا. دوسری چیز کہ دنیا کی محبت ان کے دل سے نکال دی. جب دنیا کی محبت ان کے دل سے نکل گئی تو آخرت کی اور جنت کی محبت ان کے دل میں آ گئی. ٹھیک ہے. آج ہم بحیثیت مسلم امہ الٹ ہیں. ٹھیک ہے نا. آج ہمیں سارے لوگوں کا خوف ہے سوائے خوف خدا کے. ہر چیز سے خوف زدہ ہیں. آج ہمیں کسی چیز سے محبت نہیں ہے سوائے دنیاوی محبت. ٹھیک ہے نا. بدر کی ہم مثال دیتے ہیں, میدان بدر کی کہ مسلمان یوں آ گئے اور 313 اور خالی ہاتھ اور کفار 1000 یا فلاں فلاں فلاں. اقبال کہتا ہے کہ فضائے بدر پیدا کر فرشتے تیری نصرت کو, فضائے بدر پیدا کر فرشتے تیری نصرت کو, اتر آئیں گے گردوں سے قطار اندر قطار اب بھی. آپ وہ بدر والا ماحول تو پیدا کریں. فرشتے تو آج بھی اترنے کے لیے تیار بیٹھے ہیں, لیکن ہم نے وہ ماحول ہی پیدا نہیں کیا. ٹھیک ہے نا. صحیح بات ہے. آج بھی ہو جو براہیم کا ایما پیدا, آج بھی ہو جو براہیم کا ایما پیدا, آگ کر سکتی ہے انداز گلستان پیدا. کہ آپ وہ براہیم والا حضرت ابراہیم والا ایمان تو لائیں, آج بھی آگ جو ہے وہ گلستان کا منظر پیش کر دے گی. اصل میں بات ہماری اپنی ہے کہ ہمارے دل جو ہے وہ سوچ سے خالی ہیں. ہم صرف ریلیاں جلسے جلوس اور نعرے لگا سکتے ہیں, لیکن عملی طور پر کسی طرح کا کوئی کردار کوئی رول عملی طور پر کوئی نہیں آتا. تیار نہیں ہے. ہاں سائیں نثار صاحب, عملی जेका पंहिंजी जदोजहद आहे उहा मोकिलाईंदी थी वञे. साईं जीअं ॻाल्हि कई तो ऐलान तो कंदा आहियूं, हाणे पाण प्रोग्राम बि हिते कयूं था, डिस्कशन बि ॾाढी ज़बरदस्त आहे, हर शइ ओके आहे, पर अमली तौर ते कोई बि नथो अचे. छो? बस वो छा आहे त असांजो माना अॻे जीअं सुर कफ़न माना जेको आहे सो ॿधी करे निकिरंदा हुआ न, अमली किरदारु असांजो जेको आहे न उन असांखे पोइते करे छॾियो आहे. असांजे वटि क़ुर शरीफ़ जे सूरत में बाक़ाइदे गाइडलाइन मौजूदु आहे. उनखे जेकॾहिं असीं अमली तौर ते फॉलो कयूं न, दुनिया जी काई ताक़त असांखे महकूम न करे सघंदी. अमली तौर ते हाणे जीअं मुख़्तलिफ़ फ़र्क़ आहिनि न, उहे हिक ॿिए खे त बाबा ही काफ़र आहे, ही काफ़र आहे, या असीं मुस्लमान जेके आहियूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बदनाम कया था वञूं न, उनजो असुलु सबबु इहो आहे त असांजो अमली किरदारु जेको आहे न उहो सही न आहे. सही इनजे करे
असांखे पूरो मुस्लिम उम्मा खे ख़राबु लेखियो वेंदो सही, आहे। सही। असीं जेकॾहिं अमली तौर ते पंहिंजा मामलात जेके आहिनि सिदाउद्दीन पंहिंजा, रोज़मर्रा जे सरकार सिदाउद्दीन पंहिंजा रोज़मर्रा जे मामलात में ई गड़बड़ आहे न। उहे जेकॾहिं सिधा हलूं, सुबुह जो सवेर सुम्हिजे सवेर उथजे वारे कम ते ई रुगो असीं अमल कयूं, तॾहिं बि घणो कुझु सही थी वेंदो। सही 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 सही। माना हिकिड़ी जेका मुस्बत जेका पंहिंजी हिकिड़ी पुराणी कहाणी आहे पंहिंजी, उहा न आहे हाणे। हाणे पाण जेके बि पंहिंजा अमाल आहिनि या कम आहिनि उहे मुस्लमाननि वारा न आहिनि। बिल्कुलु। वो इकबाल ने एक बड़ी मिसाल दी है ना, एक क़िते की शक्ल में, कि वो इनकलाबी सुबह की बात करते हैं कि वो शहर जो कभी फरदा है कभी है इमरोज, कि वो सुबह जो कभी माजी है और कभी मुस्तकबिल है, नहीं मालूम कि होती है कहाँ से पैदा। वो शहर जो कभी फरदा है कभी है इमरोज, नहीं मालूम कि होती है कहाँ से पैदा। हाँ वो शहर जिससे लरसता है शबिस्तान वजूद, होती है बंदा मोमिन की अज़ा से पैदा। वाह वाह। जिस से जो है वो शबिस्तान वजूद लरस के रह जाता है, वो बंदा मोमिन की अजान से पैदा होती है। वाह वाह। तो आज जो है वो अब वो बंदा मोमिन की अजान ही नहीं है। बिल्कुल सही बात कह रहे हैं। नंढी साई जो वक्त है, एक छोटा सा ब्रेक ले लेते हैं, उसके बाद कंटिन्यू करते हैं इस बात को। नंढी साई साईं, पोइ उन खां पोइ मोटूं था। तव्हां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। फ़लस्तीन जे मामले ते अॼु ख़ासि प्रोग्राम असां कयूं पिया ऐं फ़लस्तीन सां एके जो ॾियारो बि मल्हायो पियो वञे, सो असां बि फ़लस्तीन सां गॾु आहियूं। पोइ हाणे जहिड़ो हाल आहे पाकिस्तान जो, पाकिस्तान पंहिंजे तरफ़ खां कोशिशूं करे पियो ऐं उन्हनि कोशिशुनि में केतिरी कामयाबी मिले थी इहो वक़्तु ॿुधाईंदो। मौज़ूद महिमान असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां कचहरी जो सिलसिलो जितां छॾियो होसीं उतां ई गॾूं था। असां सां गॾु मेजर रिटायर्ड सांवर सोलंकी साहिबु, निसार अहमद शेख साहब ऐं इफ्तिखार गज़ाली साहिबु असां सां गॾु आहिनि। सो गज़ाली साहब, मैंने कहीं पढ़ा था जब गुलामी जहन में बैठ जाए तो अपनी ताकत का अंदाज़ा नहीं होता। क्या यही सूरत हाल है? अभी भी हम गुलामी में हैं, शायद तभी ये सारे मसाइल हो सकते हैं। देखिए सूरत हाल ये है कि मुसलमानों ने तहकीक को छोड़ दिया, इल्मियत को छोड़ दिया, और हम सिर्फ अगर हम पूरी दुनिया को एक तरफ रखें, हम सिर्फ ये बरसगीर की मिसाल ले लें। सही। यहाँ तकरीबन 800 साल हमने हुक्मरानी की है। हाँ। ठीक है ना। उस सलातीन दिल्ली और ख़ानदान गुलामान और तुगलक और खिलजी और इन सब को लेने के बाद उसके बाद तकरीबन 400 साढ़े 400 साल का मुगलिया दौर। सही। इस दौर के अंदर हमने एक शहाना मिजाज अपना लिया। उस शहाना मिजाज को अपनाने के बाद जब अंग्रेज काबिज हो गया तो उसके बाद हमारे जहन से वो शहाना मिजाज नहीं निकल सका। अंग्रेज ने आकर पूरे बरसगीर पर कब्जा तो कर लिया, लेकिन उसके जहन में ये बात थी कि हमने ये हुकूमत मुसलमानों से छीनी है। मुसलमानों के अंदर वो जज्बा किसी सूरत जो है वो दोबारा उजागर ना होने पाए कि जिससे ये अपनी खोई हुई ताकत को दोबारा हासिल कर लें। नतीजतन एक तरफ तो अंग्रेज ने हिंदू नेशनलिज्म को बड़ी भरपूर अंदाज में तक़वियत दी, दूसरी तरफ मुसलमानों को फरोई और दीगर मामलात के अंदर उलझा कर रख दिया। ठीक है ना। मैं बार बार मिसाल देता हूँ अल्लामा इकबाल के अशार की कि मस्त रखो इसको जिक्रो फिक्रे आगाही में। समझ रहे? अल्लामा इकबाल कहते हैं मस्त रखो इसको जिक्रो फिक्रे सुबह आगाही में, पुख्ता तर कर दो इसे मिजाजे खानकाही में। कि बस इसको जो है वो अल्लाह में लगाए रखो और मिजाजे खानकाही के अंदर इसको लगा के रखो। नतीजा क्या होगा कि इसके अंदर जो जज्बा जहाद, तहकीक, जुस्तजू और इल्मियत की सूरत हाल थी वो खत्म होती जाएगी, मकबूल होती जाएगी और ये फरोई मामलात में लगता चला जाएगा। सही सही। ठीक है ना। तो आज जो हमारे जहन के अंदर गुलामी और वो सारी की सारी चीज बैठी हुई है ना, उसकी वजूहात यही है। आज आप देखें ना कि एक शख्स, मैं आपको एक छोटी सी मिसाल देता हूँ कि हमारे सिंध के अंदर जो गांव गोट है, हमारी लेबर काम करती है, एक ट्रक लगा होता है, उस पर वो एक लकड़ी का तख्ता लगाते हैं चढ़ने के लिए, फटा जिसको कहते हैं आम जबान में। वो 100 किलो की बोरी हमारा सिंधी मजदूर जो है ना
उसको कंधे पर रख कर जो है वो उस फट्टे पर चढ़ जाता है और ट्रक में डाल देता है और ये ट्रक से लेके उतर आता है। दिन भर में वो ये काम 20, 25, 30, 50 मरतबा कर लेता है। ठीक है ना। आप उसको कहें कि तुमने पढ़ने जाना है, वो कहे पढ़ने नहीं जाऊंगा, ये 100 किलो की बोरी कंधे में उठा के ट्रक पे चढ़ता रहूंगा लेकिन पढ़ने नहीं जाऊंगा स्कूल। ठीक है ना। तो जब आपकी ये सिचुएशन और ये हालात पैदा हो जाए कि सोच, मेंटलिटी और अप्रोच इस तरह की हो जाए तो नताइज जो है वो फिर ऐसे किसी और की आग में हो सकती है। ठीक है ना। फिर नतीजे आप जो है ना वो नीम का बीज लगाएं सही और ये तवक्को करें कि वहां से गुलाब का पौधा निकलेगा, ये तो नहीं हो सकता। ये तो मुमकिनात में नहीं होगा ना। सही सही जब नीम का पौधा लगाएंगे तो फिर कड़वा फली सामने आएगा आपके। सही 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 ठीक है ना। सही सही। सोलंकी साहब, ट्रंप असांजो जेको आहे सो जॾहिं हुयो त उन वक़्तु हिकिड़ी ॻाल्हि कई पई वई त इहो मुस्लमाननि जो माना हामी न आहे ऐं असांजे लाइ चङो माण्हू न आहे। जो बाइडन आयो त हिकिड़ी उमेद क़ाइमु थी त चङो माण्हू थो लॻे। पर हीउ तैयब उर्दगान साहिबु चयो आहे, हाणे उन जो बयान बि साम्हूं आयो आहे त फ़लस्तीनियुनि जे रत में जेकी हथ ॿुॾल आहिनि उहे जो बाइडन जा आहिनि। सर बुनियादी तौर ॾिसो, जेका फॉरेन पॉलिसी आहे उहो हर कंट्री जो थिंक टैंक डिसाइड कंदो आहे। सदर को बि अचे ही पाकिस्तान कोन्हे, उते 19-20 जो फ़र्क़ु हूंदो आहे। अच्छा अच्छा। हुननि जी जेका पॉलिसी आहे यहूदी रियासत खे पाणी ॾियणु, हुनखे आबादकारी करणु, उन ते त हू सभु मुतफ़िक़ आहिनि। ठीकु। 19-20 जो फ़र्क़ु आहे, हू 10 मारींदो तूं 5 मारींदो। अच्छा, ॻाल्हि साॻी आहे। फ़र्क़ु कहिड़ो आहे? हाणे सर शाही ख़ानदान आहे, बर्तानिया जो शाही ख़ानदान खां वधीक ई अमीर आहिनि। शाही ख़ानदान आहे, उन वटि छा कोन्हे, दौलत कोन्हे। हुननि जो हिकिड़ो उसूल आहे, हुनजो जेको ॿारु पैदा थींदो आहे पहिरियां 13 साल 8 साल 10 साल आर्मी में ही हाणे ही जेको प्रिंस चार्ल्स आहे, जेको हाणे हीअ आहे विलियम आहे, चार्ल्स ॿा, हिन मां हिकिड़ो भाउ 13 साल हाणे फ़ौज मां हवाई जहाज़ अफ़गानिस्तान वार में जंग में शरीक हुयो। छा हुनखे पैसे जी बुख हुई? सही सही। असां वटि बेग़ैरती आहे, कमीणापन आहे, गुरबत जो हिकिड़ो नाजाइज़ फ़ाइदो पियो थो वरितो वञे। ग़रीबनि खे पैसा ॾेई वोट ख़रीद करे तव्हां बसि मोतबर थी वञो मुल्क जा, पोइ तव्हांखे जेको खपे सो करे। न तव्हांजो दीन आहे, न तव्हांजो ईमान आहे, थिंक टैंक आहे, सोशियो इकॉनमिक। मां ॻाल्हि इहा साईं बि कई, साईं बि ॾिसो, सोशियो इकॉनमिक वारफेयर द डे फर्स्ट हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड। अपने हार्सेस घोड़े तैयार रखो, कुरान शरीफ में आहे। घोड़नि उन वक़्त बि घोड़ा सभ खां क़ीमती हूंदा हुआ। सही सही आहे। सही सही। घोड़ा क़ीमती हूंदा हुआ ऐं सुहिणा हूंदा हुआ। निज़ा घोड़ा तॾहिं में मुल्क जो जेको ख़ज़ानो हूंदो उन मां वरिता वेंदा हुआ। सही सही। उहो ख़र्च त हाणे ॾिसो, तव्हां जेकॾहिं सोशियो इकॉनमी पंहिंजी एॾी ॿेड़ी ॿोड़ींदव त हिन वक़्तु असांखो मतिलबु हुनखे आर्मी पंहिंजी प्रोडक्शन 15% पाण जनरेट पई थी करे। सही सही। किथां? वार फैक्ट्री, असला साज फैक्ट्री, जेको हाईएस्ट सेल आहे पाकिस्तान जी हिन वक़्तु उहा उन्हनि जी आहे जाइज़ कानूनी तरीक़े। इंटायर बजट जो 13% टैक्स उहो जमा पई थी करे। अच्छा। इंटायर बजट। सही। 5 हिसो बजट जो जेके 77 ट्रिलियन आहिनि, 12-13 ट्रिलियन आर्मी पई थी कमाए ॾिए। ऐं उहे इदारा जेके आर्मी जे कंट्रोल में आहिनि, बाक़ी जा सभु ॿेड़ी ॿुॾी वई। स्टील मिल बंदि, ही बंदि, हू बंदि। असां जेको इकॉनमी सां असां जेको तबाही असां फेरी आहे, ॿुधायो त हाणे तव्हांखे इकॉनमी बि फ़ौज जी हलाए ॾिए। पोइ छा छा करे भला फ़ौज बि करे त छा छा करे? न फ़ौज ते एतिरा इल्ज़ाम, उहे बि माण्हू आहिनि। पोइ असांजे आर्मी अफ़सर बि जेके 4 माण्हू ग़लति कमु हुन में शामिल थी विया त चओ माण्हू न आहिनि छा, इंसान न आहिनि छा? कोर्ट मार्शल थियो, को बचो को न बचो, जो कीअं। पर जेको कमु अव्हांखे करिणो हो, जेको सिविलियन क़ियादत खे करिणो हो, उहो किथे आहे? सही सही। हाणे तव्हांखे मुल्क हिन वक़्तु असांजी तरह इहा हालत आहे। जंहिं तरीक़े सां मुल्क खे हलायो आहे, अलाह जो कसम, इन ते हिकिड़ो अलॻि प्रोग्राम करियो असां। ख़ुदा जो कसम, माण्हुनि खे असां सम्झायूं त हिननि असांजो ॿोड़ी आहे कीअं। सही सही सही। तव्हांखे छा ॾेखारियो अथनि? सही सही। 60 रुपया चीनी, 30 रुपया माण्हू खे सॼी ख़बर आहे, माण्हू खपे 60 रुपया चीनी तोखे मिली, 30 रुपया तव्हां ॾिनी सब्सिडी। घणा थी वई? 90। सब्सिडी केरु ॾींदो? तुंहिंजो पीउ ॾींदो। सब्सिडी केरु ॾींदो? तव्हां ई मां जो टैक्स। 30 साल 30,000 अरब छो जो कर्ज़? दैट इज़ द रीज़न कि तव्हां सब्सिडी ॾेई माण्हुनि खे कर्ज़ खणी, कर्ज़नि ते तव्हां मोटरवेज़ ठाहियो। जन में पलाग में GT रोड ते हलिया थी पिया। भले तरक़ी जे सां इहा ॻाल्हि कोन्हे, पैसो तव्हांजो
प्रायोरिटी ही ग़लति आहिनि। पैसो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां वटि जेको पैसो आहे तव्हांखे ऑरेंज ट्रेन ते लॻाइणो आहे जेका 273 अरब रुपीज़ पर मंथ तव्हांजे नेशनल खज़ाने मां उहो तव्हांजो टैक्स अदा करे तव्हांखां 200 रुपया किरायो वठे, उहो फी माण्हू जे मथां किरायो पए थो 2000 रुपया, 1800 सब्सिडी, सही ॿेड़ी ॿोड़े सब्सिडी, हू सियासी नारा हणण जे लाइ तव्हां ट्रेनूं हलाए छॾियूं। वाह 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 जी वाह निभागा ये पैसा केर ॾींदो? 5 ॾींहं हलनि थियूं वरी न पर ये पैसा न सॼी उमिरि पिया हलनि। पैसा 6000 करोड़ 600 करोड़ डॉलर रोज़ाना जो लोन वापसी ते इहो सूद आहे को इंसानियत? 600 करोड़ योमिया सूद आहे। 6000 अरब हींअर ताईं हीअ हुकूमत जमा करे चुकी आहे, हुन ते डिफॉल्ट पिया कयूं। सही असांजो सोशियो इकोनॉमिक असां वटि 30 ॾींहं जे रिज़र्व हुजनि न, अलाह जी कसम दुनिया खे फतेह करे वञूं। शाहीन मीज़ान हितां फिट कयो त जेकॾहिं 14 मिंटनि आर्मी चीफ जो बयानु ॾियो तव्हां अर्बन खे शयूं तव्हां बीहो, मां तव्हांखे 2 मिंटनि में तव्हांखे सऊदी अरब 12 मिंटनि में कोयटा मां शाहीन 3 हणी मां तव्हांजा 2 शहर ज़मीन आसमान मां उड़ाए सघां त ओपन सोशल मीडिया ते ओपन आहे उड़ाए छॾियांव। सही पर बीहो पेर ते बीहो ऐं इन खां पोइ वरी जेके फेट्स ईंदा काउंटर फेट्स ईंदा उहे संभालियो। सही अॻु में हुन डॉलर ते लॻाया हुया पूरा 20 साल हुनखे अरबूं खरबूं डॉलर लॻाया। पाण जॾहिं इहा प्लानिंग सोचूं था या इहो सायो कयूं था त वरी फोन अचे थी न अॻु में ई तव्हांजो कर्ज़ु आहे, पहिरियों कर्ज़ु लाहियो पोइ विड़ो, वरी चवंदा छॾे त भला हाणे केरु विड़े। असां वटि जेके 2-3 ख़ानदान हुकुमरान ख़ानदान इवन जिन में असां फ़ौजी बि खणी शामिल करियूं त फ़ौजी बि आख़िर मजबूर थी हू एतिरो प्रेशर में आया त हुन सां जॾहिं एग्रीमेंट कयूं सऊदीया वारे जे चवण सां हिननि खे वञणु ॾिनऊं। छो वञणु ॾिनऊं? असां त हुनखे पंहिंजी मीडिया ते आर्मी मीडिया ते साईं मूंखे हिकिड़ो त मूंखे मैसेज कयो साईं मुंहिंजो ओ सी ओ बि रहियो आहे। सही चई मैंने कहा सर खुदा की कसम मुझे जिंदगी भर मरने तक ये दुख नहीं जागेगा कि आपने इसको छोड़ दिया था। पैदा भी आपने जैसे एनपीओ को आपने पैदा किया था तो खत्म किया था ना, आपने इसको पैदा किया था जनरल साहब ने, आप इसको खत्म करके जाते। He would have been rolled on. सही tank T-55 sitting 200 people on चागी जे पहाड़ दे ना शाहीन हणी 200 उड़ाए छॾियो था। त हुन कहिड़े क़िस्म जी मार्शल आंदी हुई? सही बदनामी भी खयो, खुआरी भी खयो है, कम बि असांजो कोन थियो, ग़रीब माण्हुनि खे मतिलबु आहे ॾाढो, असांजी बुख पिया था मरूं, माण्हू वटि पैसो कोन्हे को, ही वेठा रुॻो पंहिंजा। असां रोअण पिटण असां छा पिटियूं, पिटे आर्मी थिंक टैंक त पिटे थकिजी पई आहे, पर उन वटि त 1000 मसइले जा हल आहिनि, असांजो आवाम साथ कोन थो ॾिए। सही सही फौजी डिक्टेटर भई ये तव्हां ई मुस्तबर थियो भला हाणे पोइ हलायो न भला किसे खे। नथा हलाए सघो त ॿुधाए वरी कॾहिं कॾहिं थींदो आहे इहो त ज़ाहिर आहे केरु असां दुख अफ़सोस ॾुख। हिकु ॻाल्हि मूंखे कंहिं दोस्त बहुत सुठा दोस्त हुया मुंहिंजा, आर्मी में 3 साल रहिया आहियूं, मुस्लिम लीग नून जा हुया। चई सर तव्हां जेको तमामु घणो ख़िलाफ़ था ॻाल्हायो असांजी मोहतरमा जे ख़िलाफ़। सही सही इन किसे खे पाण तव्हां ॻंढियूं नंढी साई जो वक़्तु बि थियो आहे जल्दी मोटी मां हिकिड़ी ॻाल्हि पूरी कयां रुगो 1 सेकेंड आहे मुंहिंजो सर ठीकु आहे। मूंखे तव्हां इहो ॿुधायो असांजे थर में माण्हू बुख मरी आहे, हिन खे पंहिंजी धीउ खे 70 करोड़ जो हार ॾींदे शर्म कोन पियो आयो। 70 मिलियन अमेरिका जी सदर हिन खे ॾिना आहिनि औरतुनि में विढ़ाइण जे लाइ, उहो अॼु ताईं हिसाब ॾियण लाइ तयारु। सही सही इन ते पाण डिस्कशन कयूं था तफ़सीली। इहा आहे असांजी सोशियो इकोनॉमिक जी कंडीशन असांजे रब सणाई कंदो। नंढड़ी साईअ जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं फ़लस्तीनियुनि जे ॾुख में ग़म में असीं उन्हनि सां गॾु शरीक आहियूं। अॼु फ़लस्तीनियुनि सां एके जो ॾियारो आहे, इन वारे सां ख़ासि प्रोग्राम बि तरतीब ॾिनोसीं असां। प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि ऐं कुझु रहियल मौज़ूअ तमामु घणियूं ॻाल्हियूं हुयूं, ॻाल्हियुनि जूं ॻंढियूं खुली वियूं आहिनि, पर जेकी ॻाल्हियूं थियूं आहिनि उन मां कुझु न कुझु पिराए सघिजे थो, उन मां का न का ॼाण असांखे मिले थी। मौज़ूद महिमान असां सां गॾु आहिनि। निसार साहिबु मूंखे इहो ॿुधायो त इसराईल सोचींदो हूंदो पंहिंजे तरीक़े सां त मां हीअं करे ऐं सॼो कमु कंट्रोल संभाले वठंदुसि, पर हिकु नंढड़े हमास खे बि ख़तमु न करे सघियो। पर जेकॾहिं समूरा इस्लामी मुल्क मिली वञनि त इसराईल इहो नथो सोचे त उनजो असरु छा थींदो पोइ? मूं अॻ में तव्हांखे अर्ज़ु कयो न, हिकु थी वञणु जेको आहे न उहो ई काफ़ी हूंदो आहे। हाणे जज़्बा हुननि वटि आहिनि, उनजी लीडरशिप बि फ़लस्तीन जी त मज़बूत थी, तॾहिं हमास जी सूरत में या यासिर अरफ़ात जेको आहे उन कमांड कई, त उन्हनि ॾींहंनि में इसराईल जेको आहे अॻु भरायूं मतिलबु न कंदो हुयो। हाणे जेको आहे जेकॾहिं सभु हिकु थियण जो रुॻो ऐलान कंदा न तॾहिं बि काफ़ी कंट्रोल थींदो। आउं तव्हांखे चवां थो न, हिननि जे तरफ़ां 2-3 अटैक थिया आहिनि इसराईल जे मथां, तंहिंजे करे मामिलो अहिड़ो थी वियो आहे। छो जो जीअं साईं बि सवेर फरमायो त को हिकिड़ो माण्हू इसराईल जो मरंदो न, इहे हूंदा आहिनि भाड़िया माण्हू, हुननि जो मोह माना पोइते थींदा। ख़बर पवंदी त नुक़सान जो अंदेशो वधीक आहे, थी सघे थो वधीक माण्हू मरनि त ठाव करे जान छॾायूं, कम खे सिधो कयूं, भला का न का हिकमत अमली जोड़ियूं। असां वारा हमरा जेके आहिनि फ़लस्तीन वारा, उहे त चवनि था असीं उहे ई मरी विया आहियूं न, हेॾियूं सारियूं मिज़ाइल था मल्टी स्टोरी बिल्डिंग्स थी करनि, हू त चवनि था उहे मरी विया आहियूं असीं, पोइ असीं छो न कुझु न कुझु पेशरफ़्त कयूं। सही पेशरफ़्त कहिड़ी हुजणु खपे सोलंकी साहिबु? हलूं भला, चांडिया खोसा सोलंकी जागीराणी सभु हलूं भला, छा कयूं? असां त सभु हलूं, ॾिसो ख़ाली हथे छा असां घणो कुझु खपे। हिकमत अमली पहिरीं ॻाल्हि इहा आहे त उहो पंहिंजो पाण खे तयारु त कयो न, तव्हां मुक़ाबिलो त कयो था इंडिया सां, हाणे जंग छॾियो, लेकिन जंग जे लाइ जेके रिज़र्वायर खपनि, 3 ॾींहंनि जा रिज़र्व्स खपनि। असां वटि रिज़र्व 1 ॾींहं जा, 2 ॾींहंनि जा, 3 ॾींहंनि जा बि कोन्हनि। त यूनाइटेड नेशंस में असां वरी मिनिस्टर उन्हनि खे यही जवाब ॾिनो कि सर अब तीसरे दिन रिजर्व खत्म हो जाएंगे, चौथे दिन हमने न्यूक्लियर बॉम्ब चला देना। सही माना असां बैटरी फुल कोन। हाँ नहीं, हम 2 दिन जंग नहीं लड़ सकते, तो तुम लड़ोगे क्या इंडिया से? ये कश्मीर को एज इट इज डिवाइड कर दो, ये आप रख लो, वो रख लें, और इसी को चलते रहो। क्या है पर हिकमत अमली अहिड़ी हुअणु घुरिजे न। ॾिसो न, अंग्रेज़ सरकार जॾहिं अंग्रेज़ राज हुयो त असांजे सिंध में मार्शल लॉ लॻाइण ते मजबूर छो थी हुई? ॻोठाणा जेके हथियार बि उन्हनि वटि न हूंदा, उन मज़ाहिमत कई न, हिकु थी करे हिकु जज़्बो जेको आहे हुनजो इज़हार कयूं, त अंग्रेज़ सरकार मजबूर थी वई न। ऐं उनजो नतीजो इहो अॻिते इहो निकितो त अंग्रेज़ हिन ख़िते मां निकिरण जे लाइ मजबूर थिया। माना उन्हनि सोचियो केतिरा मारे केतिरा मारींदासीं। सर पीर मर्दान शाह जे फोर्स हिन जो बेड़ो ॿोड़ियो, ऐं त हिकिड़ो पूरो आर्टिकल लिखियो पब्लिश थियो कोर में, आर्मी पब्लिश थियो। जॾहिं असांजे एतिरी रुॻो रेजिस्टेंस हुननि खे पई, ॾिसो हू हिकु माण्हू बि जिथे हुननि जो मारायो, हू हुतां विज़ाल हुनजी टैक्टिस हूंदी आहे, माण्हू जान। हाणे अफ़गानिस्तान में छो पिया था भॼनि? यार हू पहाड़ी माण्हू आहिनि, इहे 100 साल बलंदो पिया, असांजा 2 माण्हू मरंदा पियो, खून वहंदो, उहो काफ़ी ॾींहंनि खां वठी करे भॻा। इहे मतिलबु ॻाल्हि आहे त पंहिंजी जान कोन ॾींदा, मिज़ाइल ॾींदा, ॿियो ॾींदा, माण्हू माराईंदा, त मुल्क में फ़ाइदो कहिड़ो बाक़ी जेके माण्हू हुओ। त असां हलूं या तव्हां हलूं या असांजा त 5000 नसर मिज़ाइल, उहो अलाह ॾिसो असांजी आर्मी हुते असांजी इहे ॻाल्हियूं तमामु आहिनि। असां हिन वक़्तु जेको थी सघे थो, जेको बि थी सघे पियो थो, उहो अल नसर जी मौजूदगी में जेको हुते मिज़ाइल हले पियो थो, हुनजे मथां पाक उन्हनि पाण कढी उन्हनि खे पाण ॾेखारीनि पिया था, त ॾिसो पाकिस्तान जो मिज़ाइल आहे। असां चयो त कूड़ो आहे, पाण ठपाया आदनि। तव्हांखे जेका ॻाल्हि कई आम माण्हू जी ॻाल्हि कई, आम माण्हू जी दिलि में इहा अथव ॻाल्हि, त आम माण्हू जे दिलि में आम माण्हू इहो थो सोचे त 500 एम्बुलेंसूं ईदी मोकिले सघे थो फ़लस्तीन, त 500 आर्मी जा माण्हू छो न निकल कर खानकाहों से अदा कर हमेशा बेरी। असां वटि ॾिसो जिहाद, जज़्बो जिहाद, उनजी कमी कॾहिं बि कोन हुई, अॼु बि कोन्हे, सुभाणे बि कोन रहंदी। उनजो हिकिड़ा इनहेरिटेंस जो मुस्लमान वटि सबबु आहे। मुस्लमान शहादत आहे, ॾिसो वतन जे लाइ क़ौम लाइ जो हू जन्नती आहे। असांजो जेको कंसेप्ट आहे, असां त कंसेप्ट चयो न, सही उन्हनि जो पंहिंजो कंसेप्ट आहे।
गाय माता हा जो सवेर में गंदो मिसाल है तव्हांजी पंहिंजी मिसाल आहे असांजो त इहो ई आहे न त असां जेकॾहिं शहीद थियासीं जहिड़ा में त गाज़ी जेकॾहिं असां उन में शहीद थी वियासीं इहा गाज़ी आहे शहीद न असांखे कसर गाज़ी में आहे न शहादत में आहे सही सही त इहो कॉन्सेप्ट बिल्डअप उम्मा जो जेको कॉन्सेप्ट हो उनखे बिल्डअप शुक्र आहे हिन वक़्तु 3 4 5 6 माण्हू ॻाल्हाइनि पिया था एटलीस्ट ॻाल्हाइनि पिया था फॉर एनी रीज़न फॉर वॉट एवर सही असांजी हुकूमत बि ॻाल्हाए पई थी ईरान बि ॻाल्हाए पियो थो सही मुस्लमान उम्मा थोरी बेदार थोरी थी आहे अलाह करे त जाम थिए मुस्लिम उम्मा वटि एतिरो 57 मुल्क 200 अरब आबादी आहे असांजी सही टोटल घणो आहे 1 करोड़ बि कोन्हे को इसराइल पत्थर बि हिकिड़ो भेण त बि समुंद्र में ॿुधी वञे हो मूंखे गज़ाली साहिब हिकिड़ो आफ़ियर मिसाल ॾिनो ॾाढो कमाल जो हुयो थो करे सघां हिकिड़ो पत्थर रुगो छलायो तव्हां उनजे नाले ते 500 रुपया जो हिकिड़ो माना जयत मतिलबु को फंड मतिलबु तव्हां जंग ते जेका पाकिस्तानी जंग ते आर्मी असां वटि रिज़र्व बि खपनि जंग त तव्हां कई उन खां पोइ उन जा जेके हुन जो काउंटर ईंदो हेॾां इंटरनेशनल इन जे लाइ हिननि खे अमरीका बरतानिया सभई असांखे बि चवंदा भई तव्हां पराई जंग में छो वियो तव्हांजो पूरी दुनिया में मुस्लमान जेकर मरे थो ऐं तव्हां चओ था त असां किथे बि मरे त असां वेंदासीं त पोइ यहूदी जिथे मरंदो असां बि वेंदासीं पोइ असांखे चओ था जलियो सही 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 ह्यूमन राइट जेकर तव्हां चओ था त जंग इहा तव्हां शुरू कई आहे सही हुन जिस जंग असां कोन कई आहे 35,000 तव्हां मारिया शुरू में तव्हां कई जंग अज़ीम सही सही जंग दोइम में तव्हां छा कयो जंग अज़ीम में तव्हां ही असांखे तूफ़ो ॾिनो सही सही गज़ाली साहब अक़वाम मुत्तहिदा का क्या किरदार है इसमें वो क्या कर रही है वो क्या करते हैं वो लोग जब ऐसे मामलात आते हैं तो फिर भी वो कोई काम तो नजर नहीं आ रहा देखिए यूएनओ का किरदार पूरी दुनिया में सामने है ठीक है ना यूएनओ जो है वो 5 बड़ी ताकतों के गुलाम है ठीक है ना जो उसके मुस्तकिल मेंबरान है वो उनकी गुलाम है सलामती कौंसिल और वो उनके पास वीटो पावर मौजूद है वो किसी वक्त भी किसी भी करारदाद को वीटो कर देते हैं नतीजा निकलता है कि उस करारदाद पर अमल दरामद या कोई भी चीज़ नहीं हो सकती अहम तरीन चीज़ मैंने आपको कहा ना पहले भी एक गुफ्तगू में कि देखिए अगर मुस्लिम उम्मा को कोई काम करना है तो उसे अक़वाम मुत्तहिदा की तरह OIC को एक फ़ाल इदारा बनाना होगा आज से 2 साल पहले इमरान खान महातीर मोहम्मद और रजब तैयब एर्दोगान यूएनओ में गए और वहाँ जाके उन्होंने बड़ी तकरीर की और उसके बाद उनकी आपस में मीटिंग हुई और उन्होंने ये तय कर लिया कि हम जो है वो एक अपनी अलग ऑर्गेनाइजेशन बनाएंगे और उसके तहत मिलकर काम करेंगे वापस आए महातीर मोहम्मद ने मलेशिया के अंदर वो इजलास भी बुला लिया मौजूदा हुकूमत ने जो है वो अब मैं क्या इस पर करूँ कि किसी हुक्मरान को या किसी पॉलिटिकल पार्टी से मेरा ताल्लुक नहीं है कि मैं नाम लूँ लेकिन मौजूदा हुकूमत है तो उन्होंने वादा भी किया कि हम आएंगे और ऐन मौके पर हमारे ही कुछ पड़ोसी ममालिक और हमारे फॉरेन फंडिंग करने वाले ममालिक की वजह से जो है उस प्रेशर का शिकार होके हम वहाँ नहीं जा सके उस इजलास के अंदर वो इजलास मुनक्किद नहीं हो सका असल बात वही है कि देखिए इसराइल का सिफारत खाना मौजूद है तुर्की में सही इसराइल और तुर्की के सिफारती ताल्लुकात मौजूद हैं दोनों यूएई तो अभी एक्सेप्ट किया ना चले हम लानत मलामत करते हैं सही लेकिन आप पॉलिसी देखिए कि पॉलिसी क्या है कि सबसे पहले मौजूदा टर्की की गवर्नमेंट है उसने अपने आप को माशी तौर पर मजबूत कर लिया यही वजह वर्ल्ड इकोनॉमिक फोरम के प्लेटफॉर्म से रजब तैयब एर्दोगान इसराइल की मजम्मत कर उठकर आ गया पूरे मीडिया की दौड़े लगी हुई थी हम अपनी आंखों से देख रहे थे सही गज़ाली साहब प्रोग्राम के लम्हात खत्म होने वाले हैं तो आखिर में निंडड़ों को शॉर्ट मैसेज देना चाहिए हाँ सर यूनाइटेड नेशन जो किरदार सही ॾिसो वर्ल्ड वार 1 वर्ल्ड वार यूनाइटेड नेशन ठही चलो काफ़ी मामलनि में हू बहितरी बि आहे हुनजी वर्ल्ड वाइड पहुची थिए थी फंडिंग उहो पंहिंजी जॻह ते लेकिन यूनाइटेड नेशंस उनजी तनख़्वाहूं जनरल सेक्रेटरी पेड ऑर्गेनाइजेशन सॼो उहे फाई जेके असांजा हेड आहिनि डोनर्स आहिनि उन्हनि सां हले पियो थो इन मौक़िफ़ जे मथां जेको न आहे हाणे कश्मीर आहे या ही आहे द लार्जेस्ट एजेंडा ऑन द टेबल ऑफ द हिस्ट्री ऑफ ह्यूमन काइंड हेवीएस्ट बैटल लॉन्गेस्ट बैटल पीरियड हाणे इन में असां वटि मैसेज इहो आहे
असां वटि पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां इहा फ़र्क़ा परस्ती असांखे तबाह ऐं बर्बादु करे वियो आहे। असांजा मुस्लमान पाण में 4 फ़र्क़ा, हिकिड़ो फ़र्क़ु ॿिए खे जो काफ़र मारियो गोलियूं हणी तव्हां शहीद छा कंदव, माना हिकु थियणो पवंदो त पोइ मसइलो फ़र्क़ बंदी। सही इंडिया 3.2 बिलियन उन्हनि फ़र्क़नि खे पियो थो ॾिए सालाना ओपनली मीडिया ते पिया चवनि त असां हिननि खे देवबंदियुनि बिरलनि खे हेतिरा ॾींदा आहियूं, दुबई में अकाउंट अथनि, हे अथनि वठो। सही निसार साहिबु तव्हां जेको आख़िर में शॉर्ट मैसेज हुजे, टाइम जी किलत आहे। हाणे अॼु जे ॾींहं जे हवाले सां सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त जीअं नाटो जी मुसल्ह अफ़वाज आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो मक़सदु आहे, नाटो में कंट्रीज़ आहिनि, असां OIC जे अंडर को हिकिड़ो मुश्तरका छो न फ़ौजी इतिहाद कयूं। जीअं जनरल राहिल शरीफ़ जेको आहे उहो अरब कंट्रीज़ जी हिकिड़ी आर्मी जो हिकिड़ो सरबराह थियो आहे न, OIC जे अंडर हिकिड़ी मुसलमाननि जी गॾियल आर्मी हुजे जेका मुसलमाननि जे मसइलनि में हुनमें सही किरदार अदा करे। सर मुख़्तसर ॿुधाइजो, टाइम बिल्कुलु। जनरल राहिल शरीफ़ 10 सालनि खां इन कम ते ई लॻो, सही हू उते वांदो कोन्हे वेठो, सही हुननि जी ख़्वाहिश आहे असां दुनिया में असां जेका इज़त हुजे। सही हाणे पिया 4 ॾींहं माना इहो विज़न आहे न जेको साईं चए थो त माना मुस्तक़बिल में थींदो असांजी फ़ौज आर्मी पोइ त ॾाढो सुठो बहितरीन इहो हुजे। असांजा बेसिक राइट जे मुतासिर थियनि था दे हेट गज़ाली साहब कुछ आखिर में प्रोग्राम का बस मैं तो कंक्लूजन, क्योंकि हम आखिरी लम्हात में हैं, तो मैं हम सब मिलकर जो है वो यहाँ बैठकर कोई और काम नहीं कर सकते, कम से कम अपने फ़लस्तीनी भाइयों के लिए जो शहीद होने वाले हैं उनके बुलंद दर्जात के लिए दुआ करते हैं, जो ज़ख्मी हैं उनकी जल्द सेहतयाबी के लिए दुआ करते हैं। और हम आज सिंध TV के तवस्सुस से, आपके सलाम सिंध प्रोग्राम के तवस्सुस से अपने फ़लस्तीनी मुजाहिदीन भाइयों को ये पैगाम देना चाहते हैं कि अमली तौर पर हम आपके साथ शरीक नहीं है, लेकिन हमारे दिल आपके साथ धड़कते हैं और हमारी खुलूस, हमारी मोहब्बत, हमारे तमाम जज्बात आपके लिए। बहुत शुक्रिया गज़ाली साहब, बड़ी मेहरबानी सही सावल साहब, ताज बड़ी मेहरबानी। यहूदी जो है ना, सही अल्लाह ताला इसको तबाह और बर्बाद करे, बड़ी मेहरबानी निसार शेख साहब ताजी देंगे उसको। सो असां जो प्रोग्राम इते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, आख़िर में वेंदे वेंदे उस्ताद मोहरम नाज़ खां कुझु न कुझु सुठो ई ॿुधंदासीं। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। इरशाद जागरानी तव्हां खां मोकिलाए थो, जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद, मौलाना मुहम्मद। असांजी झोली भरे छॾ ख़ुदा सदके मुहम्मद जे, असांजी झोली भरे छॾ ख़ुदा सदके मुहम्मद जे, सवाली थी आया आहियूं ख़ुदा सदके मुहम्मद जे, सवाली थी आया आहियूं ख़ुदा सदके मुहम्मद जे, असांजी झोली भरे छॾ ख़ुदा सदके मुहम्मद जे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद। ताइब थिया आहियूं असां मालिक तुझे दर ते, तो ताइब थिया आहियूं असां मालिक तुझे दर ते, सवाली थी आया आहियूं ख़ुदा सदके मुहम्मद जे, सदके मुहम्मद जे, असांजी झोली भरे छॾ सदके मुहम्मद जे, सवाली थी आया आहियूं ख़ुदा सदके मुहम्मद जे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद।
असांजी झोली भरे छॾे ख़ुदा सदके मोहम्मद जे सवाली थी आया आहियूं ख़ुदा सदके मोहम्मद जे असांजी झोली भरे छॾे ख़ुदा सदके मोहम्मद जे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मोहम्मद मौलाना सुबह सुबह जो पखी अखेर मां उॾरे थो हरी नारी रब खे संभाले निकिरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घुरे थो ख़ुशहाली ऐं अमन जो ॾे पैगाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम